ॿुधण वारनि खे थारे जंहिं इनो न्यापो सिंधीअ क़ौम खे सारे भला तंहिं भाग सैयद जा भला तंहिं भाग तुंहिंजो रबर मुंहिंजो रबर तुंहिंजो रबर मुंहिंजो रबर कोमरसीअ जे बानी साईं जीएम सैद जी 122 सालगिरह प्रेस क्लब हैदराबाद में मल्हाए रहिया आहियूं ऐं उनजी बाज़ाब्ता शुरूआत करण जे लाइ आउं जीएसएन मां जे चेयरमैन अब्दुल खालिक गुनेजो खे गुज़ारिश कंदुसि त स्टेज ते अची सदार जी कुर्सी संभाले। तुंहिंजो रबर मुंहिंजो रबर तुंहिंजो रबर मुंहिंजो रबर तुंहिंजो आवाज़ मुंहिंजो आवाज़ एडवोकेट मोहिब आज़ाद जनरल सेक्रेटरी सिंध सुजागी फोरम साईं खे गुज़ारिश आहे त उहो अचे ऐं तव्हां सां मुखातिब थिए। एडवोकेट मोहिब आज़ाद साहब थोरा टाइम जीएसएन मां चेयरमैन जे असांखे दावत ॾिनी साईं जी सालगिरह जेका हैदराबाद प्रेस क्लब में कटे रहिया आहिनि। हया चयो आहे रात वॾी शइ न आहे सच वॾी शइ आहे जो सच मचाए मच मच वॾी शइ आहे। दोस्तो साईं जीएम सैयद ईअं असां जेको ॻाल्हि रखूं त हिकिड़ो फ़लसफ़े ते बहस थींदो रहियो सुकरात ऐं अफ़लातून खां अॻु में अरस्तू खां अॻु में त ओसी ताईं दुनिया जे वजूदनि जा जेके बहस थींदो रहियो दुनिया कीअं वजूद में आई। उन खां पोइ जॾहिं सुकरात पैदा थियो उन चयो उन सोसाइटी ऐं समाज ऐं रियासत ते बहस करणु शुरू कयो। ईअं उहो फ़लसफ़े जो बहस हलंदो रहियो जॾहिं मार्क्स उनखे नई इक़्तिसादियाती फ़लसफ़े जो हिकिड़ो ख़्यालु पेश कयो ऐं नओं बहस छेड़े थियो। ईअं ई दुनिया जे अंदरि बरे सगीर जे अंदरि हिंदुस्तान जे विरहाङे खां पोइ सिंध जे अंदरि जेकॾहिं का जदीद क़ौम परस्ती जो ख़्यालु पेश कयो उहो साईं जीएम सैयद। उन खां पहिरीं यूरोप जे अंदरि इहे ख़्याल मौजूदु हुया पर हिन बरे सगीर में जेको हिन नक्श छॾियो साईं जीएम सैयद उहो अलीजो साहब हुजे या ॿिया जेके बि पॉलिटिक्स कनि था सियासत कनि था क़ौम परस्त सियासत साईं जीएम सैयद जेका हिकिड़ो ख़्यालु पेश कयो उन खां क़ौम जा जेके ख़्याल आहिनि उहे अॻिते पोइते न आहिनि अॼु उहे ई आहिनि जेके साईं जीएम सैयद क़ौम जे अॻियां रखिया। तो ईअं ई हींअर मारनि जो बि हिकिड़ो बहस हलियो पियो त उन में अख्तर मिंगल हिकिड़ी ख़ूबसूरत हिकिड़ी स्टेटमेंट हुई पोइ इहा रियल हुई या न पर हिकिड़ी अख़बार जे कटिंगनि सां हली पियो। हुन साईं जीएम सैयद बि इहो चयो त साईं खालिक वेठो आहे उनखे वधीक ख़बर हूंदी त जॾहिं बलोचिस्तान जे अंदरि काफ़ी सारा सिंधी रहंदा हुआ त चयूं त हुते यूनिट क़ाइमु कयूं जीएसएन मां पर साईं जीएम सैयद इहो मना कयो त न जेके सिंध जे अंदरि आहिनि जीएसएन मां जा यूनिट सिर्फ़ु हुते क़ाइमु कयो न जेके सिंध खां ॿाहिरि आहिनि जेके बलोचिस्तान में जे ॿियनि इलाइक़नि में त उहे हुते जा उन क़ौम सां लाॻापियल। ईअं अख्तर मिंगल बि हींअर स्टेटमेंट ॾिनी जेके बलोच काफ़ी सारा सिंध में रहनि था पर उहे बलोच न आहिनि उहे सिंधी आहिनि। सो ईअं हिकिड़ी साईं जेको हिकिड़ो फ़िक्री ख़्यालु जेको रखियो अॼु उहा स्टेज अॻियां जेका साईं जा उन ज़माने में साईं खालिक ॿुधाईंदो आहे त जेका साईं पहिरीं स्पीच कई हुई त उन में तक़रीबन तमामु उमिरि ते गिणत जेतिरा माण्हू वेठा हुआ पर अॼु जेकॾहिं हिन अहिड़े सारे पहिरीं दौर में जिते रियासत वॾेरा मज़हब हिकिड़े पेज ते हुजे ॿिए पासे सिर्फ़ु हिकिड़ो ई फ़िक्र हुजे उहो आहे जीएमएस जेको रोडनि ते बि रस्तनि ते बि मिसिंग बि आहिनि जेलनि में पिया आहिनि जेको बि अज़ाब आहे उनखे भोगे करे उहे अॻिते वधनि था ऐं पंहिंजे फ़िक्र ऐं आज़ादी जी ॻाल्हि कनि था। सो इहा हिन दौर में आउं सम्झां थो हिकिड़ी इहा कामयाबी आहे। इहा असांजी क़ौमी ऐं असांजे फ़िक्र ऐं साईं जीएम सैयद जे ख़्याल जा जेका फतह आहे जेको असां अॼु हिन समूरनि जेके दचाऊं आहिनि जज़ाऊं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ असां बीठा आहियूं ऐं असांजा जेके माण्हू विढ़नि थिया ऐं उन बिल्कुलु साबित कदमी सां ॿिए पासे जेका रियासत जेको अॼु कारपोरेट फार्मिंग जे नाले में या कैनालनि जे नाले में मुख़्तलिफ़ जेका
भाषण का इस्तेमाल करे उन्हनि खे जेको आहे सिंध जी जेका बलहार करे पई, जंहिं उनखे सिंध खे सुकाइण चाहे पई। काफ़ी जेके मौक़िक़ आहिनि उन्हनि जो चवणु आहे त जेके समूर जा जेके आसार आहिनि उहे हैदराबाद में पहुची चुका आहिनि, जेके ज़ेर ज़मीन अॼु जेको हैदराबाद जो पाणी आहे उहो खारो थी वियो, ज़हर जो पाणी थी वियो। उनजे करे हिकिड़ो ई फ़िक्र आहे जेको असांजी क़ौम खे, असांजी जाग्राफी खे, असांजे हिन समूरनि दरियाहनि खे, असांजे माण्हुनि खे, असांजे हिन तबक़नि खे जेकर बचाए सघो थो, उहो साईं जेम्स जो फ़िक्र आहे। उन ते वधीक असांजा जेके वेठा आहिनि सीनियर उहे ॻाल्हाईंदा। सो दोस्त जो शुक्रिया अदा कयां थो, महिरबानी। गुज़ारिश कंदुसि मोहतरम आसिफ जरवार खे, सिंध शागिर्द सभा जो मरकज़ी सदर आहे, अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। हाणे साईं जीएम सैयद यानी सिंध जो माज़ी मां हमेशह चवंदो आहियां त सिंध जे लतीफ़ पैदा कयो, सिंध जे जीएम सैयद पैदा कयो, ॾियाराम गिदुमल पैदा कयो, हैदर वक्त जतोई पैदा कयो, या सिंध में जेके भी सुरमा रहा, जेके विढ़ाक रहा, हाणे ख़ुशूसियतूं सिंध जूं आहिनि। यानी साईं जीएम सैयद चयो आहे त क़ौम परस्ती जेका आहे उहा क़ौम परस्ती सिंध जे मिज़ाजनि में मौजूदु हुई, मूर्गो उनखे सहरियो आहे। तंहिंजे करे साईं जीएम सैयद यानी ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे, अॼु जेकॾहिं असां साईं जीएम सैयद जी 28 जनवरी ते हैदराबाद प्रेस क्लब ते उनजी सालगिरह मल्हाइण लाइ गॾु थिया आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन शइ ते डिस्कशन कजे त जीएम सैयद जे हेॾी वॾी आइडियोलॉजी नी उहा अचीव कीअं थिए, उहो पाए तकमील ताईं कीअं पहुचे, उन कहिड़ियूं ज़रूरतूं आहिनि। हाणे हिकु त साईं जीएम सैयद जे हिकिड़नि दोस्तनि चयो पियो साईं जीएम सैयद हक़ ख़ुदिराज जी ॻाल्हि कई, या साईं जीएम सैयद 1987-88 में साईं जीएम सैयद इलेक्शन जी सियासत कई वग़ैरह वग़ैरह, ठीकु आहे। पर साईं जीएम सैयद ख़ुदि पंहिंजे किताबनि में बि इहो लिखियो आहे त पाकिस्तान में यानी सिंध जी आज़ादी खां अवल जमहूरी तरीक़े जो इस्तेमालु अजायो आहे। हाणे ईअं जेकॾहिं असां पैमाना तय कयूं साईं जीएम सैयद मुस्लिम क़ौमियत जो बानी हुयो, न, ज़रूरत छा जी आहे, जीएम सैयद जेको फ़िक्र आहे उहो वसीतर फ़िक्र आहे। मां चवंदो हुअमि साईं जीएम सैयद जो फ़िक्र हिकु सिंध जे छोए छाला ऐं पाकिस्तान हाणे टुटणु घुरिजे, पर उन सां गॾोगॾु सिंध जी तंज़ ऐं ग़ुलामी जा कारण साईं जीएम सैयद जो जेको लिटरेचर आहे, जीअं ॾिठो आहे मूं, यानी सिंधी समाज में अंदरि हिन वक़्तु बि उमरकोट में शाहनवाज़ कुंभार जो क़त्ल थो थिए, मज़हबी इंतापसंदी जे उन चंबोड़ में वकड़जंदा वञनि सिंधी क़ौम, पर वॾी स्ट्रगल हले थी, तमामु वॾा एहतिजाज में थियनि था, पोइ कातिल गिरफ़्तार कयो। पर छा तव्हां शोर चई सघो था त जेकॾहिं शाहनवाज़ कुंभार जा कातिल गिरफ़्तार थी वञनि त हीअ मज़हबी इंतापसंदी ख़तमु थी वेंदी? न, सिंध में अंदरि मज़हबी इंतापसंदी हुजे, सिंध जे पाणी ते 6 कैनाल नंढी शइ आहे, 6 कैनाल नंढी शइ मां मुराद ईअं न आहे त सिंध जी ज़िंदगी मौत जो मसइलो आहे, तहज़ीब जो मसइलो आहे, पर 6 कैनाल खां अवल 75% जेको सिंध जो पाणी आहे उहो क़बूल कोन्हे। 1945 जेको ठाहे 75% पाणी उहो पंजाब खयो वेठो आहे, सिंध जी ज़मीन ते कब्ज़ो। हाणे उन में साईं जीएम सैयद हिकिड़ी शइ, यानी मां इन शइ में कोन थो वञा साईं जीएम सैयद कुझु चयो या न चयो, ज़रूरत आहे हाल जी। यानी साईं जीएम सैयद जेको फ़िक्र ॾिनो उहो फ़िक्र बि हाल जी निस्बत सां हुयो, मौजूदा वक़्तु सिंधी क़ौम खां, सिंध जे माण्हुनि खां, सिंध जी सियासी क़यादत खां कहिड़ी तक़ाज़ा करे रही आहे। सिंध जी ज़मीनूं फ़ौज सिंध जी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे, ऐं उन ॾिस में ज़रूरत आहे त हिकिड़ो वाज़े चिटे नुक़्ते नज़र जी, दुश्मन खे ॿियो कुझु न कयूं, दुश्मन खे दुश्मन चऊं। साम्राज्य पीपल्स पार्टी कोन्हे, साम्राज्य रियासत आहे, पीपल्स पार्टी कतार आहे, उनजी का हैसियत कान्हे। साम्राज्य रियासत इहा शइ साईं जीएम सैयद सेखारी आहे असांखे, इहो ई जदीद क़ौम परस्ती आहे, इहो ई साईं जीएम सैयद जो फ़िक्र आहे। असां दुश्मन खे अखियूं अखियुनि में मिलाए दुश्मन चऊं। हिन वक़्तु ज़मीनुनि ते पोइ मंज़ूरी ॾेई छॾी, हिकिड़े ग़ुलाम जी छा हैसियत हूंदी आहे? यानी सिंध में असां खोड़ तरीक़ा इस्तेमालु कया आहिनि, असां सिंध खे ही नओं मुआइदो खपे, छा साईं जीएम सैयद ख़ुदि इहा कोशिशि कई। 40 जी करारदाद जंहिंमें इहो लिखियलु हो त 35 जे शायदि असां आर्टिकल खे नथा मञूं या रियासतूं आज़ादु हूंदियूं वग़ैरह, त उन ते हिकिड़ो ॾींहुं अमल कोन्हे कयो ऐं निराफ़ी कई वई, मार्शल लॉ लॻियूं, उनखां पोइ वञी नाफ़िज़ कयो वियो, छो बंगाल जी अक्सरियत हुई, पर बंगाल टुटो, वरी हिननि इहो साॻी नाम यादि जॻह आहे, उहा जमहूरियत लागू करिजे आहे, जमहूरियत आहे। पर छा सिंध जी असां रड़ियूं कयूं आहिनि, हुकूं कयूं आहिनि, छा हिकु त असेंबलियुनि में सिंध जे मसइलनि जो हल आहे?
उनखां पोइ छा हिकु नए मुआदे जी या सिंध जी आज़ादी जी यानी तव्हांजी ॿोली साईं जेम्स जेके बि किताब लिखिया आहिनि यानी जेके 66 किताब मज़मून उन्हनि समूह में यानी हिकिड़ो मुफ़क़िर आहे जेका जेके इंसानी रुझान आहिनि या इंसान में अंदरि जेके इंसानी कैफ़ियतूं आहिनि सभिनी खे सेड़ियो आहे यानी जेके समाज में अंदरि शाइरी जे मसइले ते जाग्राफी जे मसइले ते मज़हबी तक़सीम जे मसइले ते हुन हिकिड़ो घस ॾिनो आहे। हाणे घस ते असां कीअं था हलूं हिकु त लकीर या फ़क़ीर था बणिजूं बा साईं जेम्स हीअं लिखियो असांखे हीअं करिणो आहे हिकिड़े दोस्तनि सां मुंहिंजो बहस थियो पियो अथव साईं जेम्स त 87-88 में इलेक्शन जी न कई साईं रिसाले में अॼु बि उहो इंटरव्यू साईं जो आख़िरी मौजूदु आहे जंहिंमें फिरोज़ नालो आहे या छा जाम सां कहिड़ा अचनि पिया को इंटरव्यू वठी मूंखे नालो कोन्हे इंटरव्यू वरितो उन चयो साईं तव्हां इलेक्शन में हमेशह खड़ो आहे तव्हांजी हिमायत कई न मूं कान कई चई साईं पोइ हे तव्हांजो पुटु हीअं अची मुंहिंजो जवाबु वरी अब्दुल हाजी सभु ॾेई चुको आहे वली खान वारे पसंदि में त मुंहिंजो पुटु पाकिस्तान खे बचाइण थो चाहे मां पाकिस्तान खे तोड़ण थो चाहियां मां को वक़्तु हुयो जॾहिं मां हिनखे चयो पिए अदालत में मूंखे ॿुधो वञे जज भॼी आहे पर हाणे मूंखे मदो बि कयो त मां नथो वञा तंहिंजे करे हाणे मां इनकार ते बीठो आहियां ऐं उहा सियासी मज़ाहिमत उहा पुरज़म सियासी मज़ाहिमत जी ज़रूरत आहे जंहिंसां सिंध बची सघे थी जंहिंसां लतीफ़ जो फ़िक्र बची सघे थो जंहिंसां उहा सिंध जी रवायत बची सघे थी जंहिंसां उहो सिंध जो जेको मिज़ाज आहे यानी मज़हबी रवादारी वारो मिज़ाज आहे ऐं आज़ाद जेका सिंध जी उहा जेका माज़ी खां वठी हिकिड़ी शानदार तारीख़ रही आहे तहज़ीब रही आहे उहा असां तॾहिं बचाए सघूं था जॾहिं असां जीएमस जे फ़िक्र ते हक़ीक़ी तौर ते अमल पिया तव्हांजी हाणे जीअं सिंध मां जनरल सेक्रेटरी मोहतरम हाशिम खोसो खे गुज़ारिश कंदुसि त उहे अचे तव्हां खां मुखातिब साईं जेम्स जी सालगिरह जे मौके ते आऊं पार्टी जनरल सेक्रेटरी जे हैसियत में आयल सभिनी महिमाननि जो शुक्रिया अदा कयां थो। दोस्तों जीएम सैद हक़ीक़त इहा आहे त जीएम सैद जो नालो वठी असां पंहिंजे इज़त में इज़ाफ़ो कयूं था। जीएम सैद पंहिंजूं ॻाल्हियूं एतिरियूं वाज़े चिटे नमूने सां करे वियो आहे जो उन ते असां वधीक पोइ उनखे नथा करे सघूं। हक़ीक़त इहा आहे त जीएम सैद हिन रियासत जो जेको बयानियो आहे जेको 47 खां वठी हिननि शुरू कयो आहे उनखे वाज़े नमूने सां फ़िक्री बुनियादनि ते जीएम सैद शिकस्त ॾेई चुको आहे। पाकिस्तान जी रियासत जेका मुस्लिम क़ौम जो कमल पाकिस्तानी क़ौम जो तस्वर ॾिनो ख़्याल ॾिनो मज़हब जे बुनियाद ते जीएम सैद इन्हनि तस्वरनि खे शिकस्त ॾेई चुको आहे फ़िक्री तौर ते। हाणे अमली तौर ते शिकस्त ॾियणु सिंध जे आवाम या सिंधी क़ौम जो बुनियादी ज़िम्मेदारी आहे उहा असां उन्हनि खे कीअं अॼु जी सूरत में मोड़ ॾेई सघूं था। सिंध सां जेको 47 खां वठी अॼु जी ते वेदन आहे जेका ज़्यादती आहे उहा मुख़्तलिफ़ नारनि खां मुक़दस नालनि ऐं नारनि सां थी रही आहे। कॾहिं अल्लाह रसूल जे नाले में कॾहिं जमहूरियत जे नाले में ऐं इन ते गुरबत जे नाले में सोशलिज़म जे नाले में बि सिंध ते कब्ज़े जी या बालादस्ती जी जेके हिकमत अमलियूं आहिनि उन्हनि खे सपोर्ट कई वई आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त उन्हनि शयुनि खे जीएम सैद निशाबर कयो आहे उनखे निशाबर करे उन्हनि हिकमत अमलियुनि खे उन्हनि साज़िशुनि खे सम्झो। जीएम सैद चयो पंहिंजनि मुरीदनि खे घुराए चई अॼु ॾींहं खां पोइ न तव्हां मुंहिंजा मुरीद आहियो न मां तव्हांजो मुर्शिद आहियां अॼु ॾींहं खां पोइ तव्हां बि आज़ाद आहियो मां बि आज़ाद आहियां। अॼु जीएम सैद जो नालो वठी खोड़ पाण खे मुर्शिद करण जी कोशिश में आहे। खोड़ पाण खे पहिरीं पाइनि था खोड़ अण आहिनि जेके पीरनि ऐं जागीरदारनि सां जीएम सैद जो नालो वठी जीएम सैद जो पैरोकार हुजण जी दावा करे उन्हनि पीरनि ऐं जागीरदारनि ऐं वॾेरनि सां गॾु वेहनि था। उन्हनि खे सरदारी जी पग बदिजे थी उहे माण्हू उनजे शरीक थियनि था। साॻे वक़्तु वरी जीएम सैद जो फोटो खणनि था जीएम सैद जी ॻाल्हि कनि था उहा ॻाल्हि करे सूबाई ख़ुदमुख्तियारी जी ॻाल्हि कनि था। जीएम सैद जी क़ौमी हक़ क़ुदरत जी ॻाल्हि आहे आज़ादी जी ॻाल्हि आहे जीएम सैद जी सॼी जुदोजहद में अहिड़े नमूने सां पाकिस्तान जे नाले में मुस्लिम क़ौम जे नाले में अल्लाह रसूल जे नाले में असांजो इस्तेसाल थिए थो। अहिड़े नमूने सां लतीफ़ जो नालो वठी बि असांजो इस्तेसाल थिए थो। जीएम सैद जो नालो वठी बि असां फ्रॉड करण जी कोशिश थिए थी। उनजे करे इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झी ऐं अॼु जी हालतुनि में असां मुनज़िम थी मुतहद थी जेको असां जुदोजहद करे ऐं पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी क़ौमी ज़िंदगी क़ौमी आज़ादी हासिल करे सघूं था। उनजे करे अॼु जे ॾींहं ते मां इहो ई पैगाम ॾियां थो जेके मुक़दस नारा ऐं नालनि जी सूरत में असां सां फ्रॉड थिए थो उनखे सुञाणूं सम्झूं ऐं अॻिते वधूं। तव्हांजी महिरबानी। असांजा सीनियर दोस्त वेठा आहिनि पिया मां चाहींदुसि त उहे दोस्त वधीक ॻाल्हाइनि। असां त साईं जीएम सैद ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। हीउ मुंहिंजे ख़्याल में चौथी सालगिरह जो प्रोग्राम आहे जंहिंमें मां शरीक थियो आहियां। तव्हांजी महिरबानी। जीअं सैद
हाणे आउं कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान सिंध जे सेक्रेटरी कम्युनिटी इक़बाल खे गुज़ारिश कंदुसि त उहो अचे ऐं तव्हां सां मुखातिब थिए। और मेरे मोअज़्ज़ज़ मेहमानान गिरामी, दोस्तों, साथियों, आज हम जिस शख्सियत को याद कर रहे हैं, मुझसे पहले GSM मास के जनरल सेक्रेटरी ने ये खुद कहा और ये हकीकत भी है कि साईं GM सैयद ने फिक्री तौर पर तो उनको शिकस्त दी। ये तारीख है और आज भी ये तारीख है कि फिक्री तौर पर शिकस्त दी है। जहां तक अमली तौर पर शिकस्त की बात है, तो अमली तौर पर भी सिंध की आवाम ने पंजाब की बालादस्त अशराफिया हो, वर्दी पोश अशराफिया हो, उसको शिकस्त दी है अमली तौर पर भी। MRD की तहरीक में अमली तौर पर शिकस्त दी है। और आज जो इन्होंने सिंध की जमीनों पर और सिंध के पानी पर जो डाका डालने की ये मजमून साजिश कर रहे हैं, इस पर भी अमली तौर पर सिंध के अवाम इनको शिकस्त दे। बिल्कुल ये लग पता जाएगा इस वर्दी पोश अशराफिया को। ये हमारे मुलाजिम, अवाम के मुलाजिम, वो मालिक बन बैठे हैं इस मुल्क के। जो GM सैयद का फिक्र रखता है या उसकी तालीमात से जो रोशनाज है, वो किसी सूरत गुलामी कबूल नहीं कर सकता। ये मुमकिन नहीं है और हमारे जीन्स में भी गुलामी नहीं है। 5000 साल तारीख है कि हमारी जीन्स में गुलामी नहीं है। हम वर्दी पोशा शराफिया हो या पंजाब की बालादस्त शराफिया हो, उसकी गुलामी कबूल नहीं करेंगे, ना की है। और आइंदा आने वाले दिनों में आप अंदाजा लगाएं कि साईं GM सैयद जो सिंधु देश की जो बात करते थे, उसकी राह में भी रुकावट यहां का पीर, यहां का वडेरा, यहां का मुल्ला था। और आज भी यहां का पीर, वडेरा, मुल्ला जो है वो उनका साथी बना हुआ है, पंजाब की बालादस्त शराफिया का और वर्दी पोशा शराफिया का। वो उसका साथी है। लेकिन ये सुन ले, जिसके पास साईं GM सैयद की फिक्र है तो वो इनको शिकस्त देगा, वो इनको शिकस्त मिलेगी। ये तारीख है कि ये इनको शिकस्त हम देंगे, क्योंकि इस वक्त जो वर्दी पोशा शराफिया ग्रीन इनिशिएटिव में सिंध की जमीनों पर जो कब्जा कर रही है कारपोरेट फार्मिंग के नाम पर, ये किसी सूरत हम जो है कब्जा नहीं होने देंगे। आप अंदाजा लगाएं कि अभी 1 घंटा पहले हमारी मोहतरम मसरूर शाह से हमारी गुफ्तगू हुई, तो मैंने उनसे भी ये अर्ज किया कि जनाब, उमरकोट में जो जमीन दी जा रही है वो गौचर की जमीन है। काछे में जो जमीन दी जा रही है, जिसपे 100 साल से हमारे आरी बैठे हुए, उस पर उन्होंने आके कब्जा जमा लिया है। और वहां का डिप्टी कमिश्नर कहता है कि यह गलत है। वहां ऑयल कंपनियां है। भाई ऑयल कंपनी है तो तुम्हें क्या दर्द सर है कि तुम जो है जहां 100 साल से हमारे आरी बैठे हुए हैं, वहां आके वर्दी पोश जो है आके बंदूक लेके बैठ गए। ये नहीं बर्दाश्त करेंगे, निकालो उनको। इस पर सिंध के अवाम, कम्युनिस्ट पार्टी और सिंध दोस्त जो लोग कुव्वतें हैं, वो लेफ्ट की हों और आज जो है कौमी हकूक की जदोजहद के साथ साथ तबकाती जदोजहद की अशद जरूरत है। जब तक तबकाती जदोजहद उसके साथ नती नहीं करेंगे तो ये जो है पंजाब की बालादस्त शराफिया इस तरह के हमारे साथ ड्रामे करती रहेगी। लेकिन हम ये समझते हैं कि साईं GM सैयद के फिक्र के हवाले से हम बिल्कुल ये शीशा पिलाई दीवार की तरह हम उनके सामने खड़े होंगे। और ये जो अमली तौर पर जो शिकस्त की बात है, ये आने वाले दिनों में इनको अमली तौर पर हम शिकस्त देंगे। साईं GM सैयद की गैर मुतसलसल जदोजहद को सुर्ख सलाम। सदाया सिंध में नवां नादिर शाह काने का तारीख में वेड़ सवा विवाह मता सोटो सा मता मोटो मागता। हाणे आउं नेशनल पार्टी सिंध जे सदर मोहतरम ताज मरी साहब खे गुज़ारिश कंदुसि त उहो अचे ऐं तव्हां सां मुखातिब थिए। हवाले सां आऊं इहो थो चवां त 1930 में जॾहिं
बैरेजिस ठाहिण शुरू थिया हुआ त उन वक़्तु जेका आहे इहो ख़तरो मौजूदु हुयो ऐं उहो उन ते अमल बि थियो त इहे जेके ज़मीनूं आहिनि इहे फ़ौजी नौकरशाही ऐं सिविल नौकरशाही जे हवाले थींदियूं। हितां जे माण्हुनि खे हितां जे हारियुनि कोहितनि खे कोन मिलंदियूं त मीर ख़ास में हारी कॉन्फ्रेंस करे हुननि इहो फ़ैसिलो कयो ऐं इहो इन जो जेका आहे सा अहम मुतालबो इहो हुयो त इहे ज़मीनूं जेके आहिनि से हारियुनि खे मिलणु घुरिजनि ऐं पोइ इहो सिलसिलो जेको आहे सो जारी रहियो, अॼु ॾींहं ताईं जारी आहे, जेको कॉर्पोरेट फार्मिंग वारी सूरत में ग्रीन इनिशिएटिव जे नाले ते आर्मी चीफ हुनजो सरबराह बनाए ऐं जेका मिलिट्री जे हवाले जेका ऐसा कई थी वञे, इहो हिकिड़ो तसलसल आहे उन साईं GM सैयद ऐं उनजे साथियुनि जो जिन हारी कॉन्फ्रेंस कई 1930 में, उन वक़्तु जेका आहे सा उन्हनि उहो जेका आहे सा आवाज़ उथारियो, उन जो तसलसल आहे अॼु जेका आहे सा ही सॼी जेका आहे सा सूरत। उनखां सैयद जे हवाले सां आउं इहो बि चवंदुसि त सैयद हिते हारियुनि कोहितनि जी बि ॻाल्हि कई आहे। सैयद जूं उहे स्पीचिस पार्लियामेंट में स्पीचिस मौजूदु आहिनि त हुन इहो वाज़े तरीक़े सां चयो हो त हिन जेका हल जेको आहे हिन मुल्क जो हिन समाज जो उहो हल इहो आहे त हिते हिकिड़ी जेका आहे सा हिते जिथे हुन पंहिंजो अहिड़ी रियासत थे चाही जेका रियासत जेका आहे सा हिकिड़ी जेका आहे सा सोशलिस्ट रियासत हुजे, उहा रियासत जंहिंमें क़ौमनि जी हक़ ख़ुद अख़्तियारत जे जेको आहे सो मसइलो हुजे, इन क़िस्म जी जेका आहे सा रियासत थे चाही। पर हिते जी जेका आहे सा जेके हुक्मरान तबक़नि जेका आहे उन ते कब्ज़ो करे ऐं हिन खे जेका आहे जंहिं तरीक़े सां पाकिस्तान खे हिकिड़ी जेका आहे सा उहा रियासत बनाए छॾी, जेका रियासत हिकिड़े तौर ते उहा मज़हबी तंग नज़री वारी रियासत, अॼु जेका मज़हबी तंग नज़री आहे उनजो सबबु जेको आहे सो इहो आहे त उन वक़्तु जेका आहे त हिन रियासत जे जेका बुनियादु उन बुनियादु इन ते विधो वियो। उनखां साईं GM सैयद, कॉमरेड हैदर बख्श जतोई, इहे उहे आहिनि जेकॾहिं पाकिस्तान ठहण वक़्तु ई जेके सिंध जे ख़िलाफ़ साज़िशूं थियूं, पोइ कराची खे सिंध खां धार करण वारी साज़िश हुजे या वञणट वारी साज़िश हुजे, उन जे ख़िलाफ़ उहे ऐं मुल्क जूं जेके आहिनि सभियूं तरक़ी पसंद क़ौम परस्त जेके बि धुरियूं हुयूं, उहे सभई धुरियूं जेके आहिनि उन ते जेका आहे सा उहे गॾु हुयूं। साईं GM सैयद ऐं उहे फोर्सिस गॾु हुआ जिन वञणट वारे मसइले ते स्टेट खे झुकायो, उन्हनि खे गोॾा फोड़ाया। उनजो सबबु इहो हुयो त उन वक़्तु जेका आहे हितां जूं जेके आहिनि से जेके क़ौम परस्त ऐं जेका आहे सा तबक़ाती सियासत जेका हुई सा जुड़ियल हुई हिक ॿिए सां। मूं जीअं ॻाल्हि कई त कॉमरेड साईं GM सैयद उन्हें जेका आहे सा कॉन्फ्रेंस करे ऐं हारियुनि जी जेका आहे खे मालिक बनाइण जी ॻाल्हि कई ज़मीन जो, ऐं हैदर बख्श जतोई जेको तबक़ाती सियासत कंदड़ हुयो, उन जीए सिंध जामे मोहब्बत पिए सिंध जो बैत चई ऐं जेका आहे सा पंहिंजे तौर ते सिंध जे में हिकु तरक़ी पसंद क़ौम परस्ती जी जेका आहे असांजी ॻाल्हि कई। इहो जेको इहा जेका जुड़त हुई, इहो जेको इतिहाद हुयो हितां जे क़ौम परस्तनि ऐं हितां जे जेका आहे सा जमहूरियत पसंदनि, हितां जे जेका आहे तबक़ाती सियासत कंदड़नि जी इहा जेका जुड़त हुई, उन जुड़त जेका आहे सा हेसि ताईं जेकॾहिं तव्हां ॾिसो त स्टेट खे जेका आहे सा जेकॾहिं वॾो जेका पोइते ढिकण ते मजबूर कयो त उन जेका आहे सा आऊं ईमानदारी सां सम्झां थो त जॾहिं खां इहा जुड़त टुटी आहे तॾहिं खां असांजा त हुई जेके आहियूं मार्क्सिस्ट जेके आहियूं उन्हनि जा त हाल हूअं ई पूरा आहिनि, ॻाल्हि ईमानदारी जी ॻाल्हि आहे, पर हाणे क़ौम परस्त सियासत जा बि हाल पूरा आहिनि। ऐं उन जो कारण इहो आहे त असीं हिते जेका आहे
जिन फोर्सिस के जुड़न घुर्जे हिक ॿिए सां। हिन स्टेट जी जेका ज़रूरत आहे, ये स्टेट जेका तव्हांजी आहे उहा स्टेट आहे जेका जंहिंमें हिते त जहिड़ी तहिड़ी जेका जमहूरियत आहे उन खे बि जेका आहे सां हलणु कोन था ॾियनि। हिन स्टेट में जेका आहे सभु सिधो या अणसिधो पहिरें ॾींहं खां वठी फौजी ऐं सिविल ब्यूरोक्रेसी क़ाबिज़ रही आहे। उन स्टेट में ज़रूरत इन शइ जी आहे ऐं जेकॾहिं हिन खे पहुचाए सघे थो, हिन स्टेट सां मुक़ाबिलो करे सघे थो, त पोइ असांखे जेके हिते रहंदड़ उहे सभु जमहूरी क़ुवतूं ऐं उन्हनि खे जमहूरी क़ुवत सम्झा थो जेके हिते क़ौमी हक़नि जे लाइ विढ़नि था, जेके हिते तबक़ाती हक़नि लाइ विढ़नि था, या जेके हिते जेके आहिनि से विढ़नि था हिन जे लाइ जेका आहे सा पंहिंजो जमहूरियत जे लाइ। इहे सभु जमहूरी क़ुवतूं आहिनि। असांखे इन्हनि सभिनी जमहूरी क़ुवतुनि खे जेका आहे सा यकजा करणो पवंदो, हिकु जेका आहे सा महाज़ ते आणणो पवंदो, तॾहिं ई असीं कामयाबु थींदासीं। हिकिड़ी ॻाल्हि अॼु जेका आहे सा जंहिं असीं चैलेंज खे मुंहुं ॾियूं पिया, जंहिं जेका आहे सा हींअर वॾे ख़तरे खे मुंहुं ॾियूं पिया, उहो ख़तरो आहे सिंध सुकाइण वारो ख़तरो। उहो ख़तरो इहो आहे त हिन सिंधू दरिया खे सुकाइण जी जेका साज़िश थी रही आहे, सिंधू दरिया ते जेके कैनाल आहे ऐं उन ते जो असांजो पाणी बंदि करण जी कोशिशि कई पई वञे, इहा सूरत हाल एॾी ख़तरनाक सूरत हाल आहे त इन ते जेका आहे सा जेको ख़ुदि जेका सरकारी जेको आहे तौर ते मुख़्तलिफ़ दावियनि सां बि आयो आहे 80 लख एकड़ ज़मीन आबाद थींदी नवनि कैनालनि ते, ऐं कुझु त इहो चवनि था त रॻो हू जेके आहिनि से चोलिस्तान वारा जेके कैनाल आहिनि उन ते 80 लख एकड़ ज़मीन आबाद थींदी। जेकॾहिं इहा थिए थी त पोइ असांजी 80 लख एकड़ ज़मीन गैराबाद थींदी, माना सिंध सॼी गैराबाद थींदी। ऐं रॻो सिंध जे जेका आहे सा ज़मीन जेका आहे सा असांजे पेरनि मां जेका आहे जेका निकिरी वेंदी उहा बि नाहे, पर हिते या ज़राइत असीं जेका आहे सा असांजी ख़तमु थींदी इहो बि नाहे। असांजो जियापो इन ते आहे, माल मता हटी न सघंदो। शहर जेका छा ही असांजो जेका आहिनि जेका सूरत हाल आहे हुकुमरान ॿियो मुंहं जो दड़ो बनाइण घुरनि था छा सिंध? अहिड़ी ख़तरनाक सूरत हाल खे असीं मुंहुं ॾियूं था ऐं इन ख़तरनाक सूरत हाल सां उहो ई जेका आहे सा जेको GM सैयद हैदर जतोई जो जेको फ़िक्र हुयो त गॾियल जदोजहद जे ज़रिए वन्यूनट खे टोड़ारायूं, वन्यूनट ख़तमु कयूं, इन क़िस्म जी जदोजहद जी ज़रूरत आहे। असीं सभई बग़ैर उन जे जेका आहे सा तफ़रीक़ जे त उहो छा आहे छा न आहे, हिकु ॿिए असां पंहिंजनि भले जिथे पंहिंजूं रॻो महदूद जेके मीटिंगूं आहिनि उते कहिड़े क़िस्म जूं, पर असांखे वध मां वधि इन पैगाम खे अॻिते वधाइणु घुरिजे त बाबा इहो जेको असीं अकेले असीं आऊं जस थो ॾियां उन्हनि सभिनी दोस्तनि खे जेके हींअर कैनालनि जे ख़िलाफ़ जदोजहद कनि पिया, पर उन सां गॾोगॾु हिकिड़ी दरख़्वास्त बि करियां थो। उहा दरख़्वास्त इहा आहे त इहो अकेले असीं रॻो इहे प्रोग्राम कराइण सां कामयाबु न वेंदासीं। असांखे हिकिड़ी सघारी तहरीक जी ज़रूरत आहे। उहा सघारी तहरीक GSM महाज जे वाइस चेयरमैन प्रोफेसर अमीर चांडिया साहब खे गुज़ारिश कंदुसि त उहो अची ऐं तव्हां सां मुखातिब थिए। पर खां वठी ज़िंदगी जे आख़िरी ॾींहं ताईं जदोजहद करे रहिया। ॿियो उन जी जदोजहद, उन जे प्रोग्राम, उन जे फ़िक्र खे सम्झण जी ज़रूरत आहे त असां अॼु बि जंहिं ॾुखाइनि जंहिं मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं, काफ़ी साईं जिन ज़िक्र कयो, उन्हनि खां कीअं छुटकारो हासिल करे सघिजे। बुनियादी तौर ते मक़सदु असांजो इहो आहे। असां न साईं खे पीर मञूं था, न साईं खे मुर्शिद मञूं था, पर साईं खे असां नज़रियाती सरबराह मञूं था। साईं खे असां सिंध जे आजपे जो प्रोग्राम ॾींदड़ पैगंबर मञूं था। उन हवाले सां असां हीउ प्रोग्राम कयूं था। जीअं साईं GM सैयद पैगाम लतीफ़ लिखी
लतीफ़ के हिकिड़े मुर्शिद खां, हिकिड़े पीर खां पैगंबर ते पहुचायो। ईअं साईं जीएम सदी पैगाम ॾेई सिंधी क़ौम खे सिंधी क़ौम वारो शऊर ॾिनो। वो जीएम सैयद। नो डाउट सियासत में ग़लतियूं बि थींदियूं आहिनि, सियासत में ग़लति फ़ैसिला बि थींदा आहिनि, ऐं हर माण्हू खां थींदा, इंसान आहे उन खां थींदियूं, ऐं साईं खां बि थियूं हूंदियूं ज़िंदगी में। पर मजमूई उन जी जदोजहद खे ॾिसण जेको अहम हूंदो आहे। अॼु बि साईं ते मां पॉलिटिकल साइंस जे शागिर्द चवां थो, या तनक़ीद आहे त साईं पाकिस्तान जे ठाहिण लाइ जदोजहद कई, पर साईं जिन बुनियादनि ते ठाहियो उहो बुनियाद ॾिसो। 1937 जी जेका इलेक्शन थी उन में केरु ॿुधाए मुस्लिम लीग हिकु सीट बि न हुई, पर मुस्लिम लीग सॼो शिकस्त खादिल पार्टी हुई हिते। पोइ उन्हनि 1940 जो रेज़ोल्यूशन खणी आया त बाबा असां जेके बि हिते वहदतूं शामिल थींदियूं उहे ख़ुदि मुख़्तियार ऐं आज़ाद हूंदियूं, ऑटोनमस ऐं सावरन हूंदियूं, माना उहे पंहिंजे जाग्राफियतनि ते पंहिंजा फ़ैसिला करण में पाण मुकमल तौर ते आज़ाद हूंदियूं। जॾहिं इहे एग्रीमेंट थिया उन खां पोइ साईं जीएम सैयद ऐं ॿियनि सिंध जे सजणनि उनखे क़बूल कंदे पाकिस्तान जी तारीख़ खे अॻिते वधायो। ऐं उन वक़्तु जेका सिचुएशन हुई, ॿिया गॾियल हिंदुस्तान ऐं गॾियल हिंदुस्तान में मां अॼु बि चवां थो पॉलिटिकल साइंस जे हवाले सां, जेकॾहिं अॼु बि उनखे आइन खे ॾिसूं, उन 1940 जे रेज़ोल्यूशन खे ॾिसूं, जेकॾहिं अॼु बि उन बुनियादनि ते बीहनि त अॼु बि इहे असांखे कंडा न कढणा पवंदा। ऐं उन बुनियादनि ते न हिते ॿाहिरिया माण्हू अची सघंदा, उन बुनियादनि ते न ॿाहिरिया माण्हू हिते मिल्कियत करे सघंदा, न ॿाहिरियनि माण्हुनि खे हिते के बि कानूनी सियासी हक़ हूंदा। ऐं नई वरी इहा ज़रूरत थींदी किथे केनाल कढनि, छो त 1945 में जेको एग्रीमेंट हो सिंध पंजाब में, उन में क्लियर लिखियल आहे त पंजाब जेकॾहिं को बि केनाल कढे थो, को बि पाणी जो ज़ख़ीरो कंदो, सिंध खां पुछा कंदो, ऐं उहो मुसलसल हलंदो आयो। उहो कॾहिं थियो? वरी 91 में अॼु जागीरदारनि उनखे ख़तमु कयो। सो साईं जी जदोजहद खे, साईं जे प्रोग्राम खे सम्झण जी ज़रूरत आहे। साईं सिंध जे आजपे जी ॻाल्हि कई, माना सिंध जे अक्सरियत अवाम जे आजपे जी ॻाल्हि कई आहे। ऐं साईं पंहिंजे प्रोग्राम में सोशलिज्म जो नुक़्तो रखी इहो क्लियर कयो त असांजो प्रोग्राम के जागीरदार लाइ, के पीर लाइ, के सरदार लाइ, के वॾेरे लाइ न आहे, पर उहो हिते जे अवाम जे लाइ आहे, हितां जे पौरियत लाइ आहे, हितां जे हारी लाइ आहे। ऐं इन हवाले सां साईं जी तव्हांजी जदोजहद खे ॾिसंदो त सिंध ते जेके बि ॾुखिया ॾींहं आया, साईं मुसलसल जदोजहद में रहियो। कराची जी सिंध खां जुदाई थी, साईं उनजे ख़िलाफ़ बीह रहियो। 1 मिनट लॻो, साईं जदोजहद में हुयो। 73 जो आइन में क़ौमनि खे न मञियो, साईं उनजे ख़िलाफ़ जदोजहद में हुयो। ऐं साईं ईअं मुसलसल जदोजहद में रहियो, वरना साईं असांखे हक़ खपनि, ऐं उनजो रिज़ल्ट इहो हितां जे हुक्मरान साईं खे क़ैद करे छॾियो। ऐं जंहिंजे करे साईं जी उहा ऑर्गेनाइज़ेशन, उहा तंज़ीम जेका आहे उहा न थी सघी। सो साईं जा जेके तज़िया हुआ उहे इल्म साइंस जे मुताबिक़ हुआ। ऐं मां इहो चवंदो आहियां पॉलिटिकल साइंस साइंस आहे, ऐं साइंस सां गॾु उहो आर्ट्स आहे, फ़िक्र आहे। अॼु साईं खे गुज़ारे 30 साल थी विया आहिनि, त असांखे जदीद बुनियादनि ते, असांखे अॼु जी हालतुनि में ॾिसी करे पंहिंजा फ़ैसिला करणा पवंदा, छो त सियासत जामिद कोन आहे, सियासत बीठल कोन आहे। असां उनखे हालतुनि तहत जॾहिं ॾिसंदासीं तॾहिं वञी सही लाइन सां अॻिते वधी सघंदासीं। अॼु कंहिं दौर में असां चवंदा हुआसीं, ऐं किताबनि में बि लिखियल आहे, ॿिनि बि लिखियल आहे, उहो प्रोफेसर अज़ीज़ुद्दीन जो साईं जे किताबनि में आहे, सिंध जो IG कोन्हे, सिंध जो DIG कोन्हे, सिंध जो कमिश्नर कोन्हे, सिंध जो सेक्रेटरी कहिड़ो, हाणे किथे बि छा आयो? उन्हनि पॉलिसियूं चेंज कयूं, भाउ सिंधियुनि खे IG बि ॾियो, सिंधियुनि खे DIG बि ॾियो, सिंधियुनि खे वज़ीर आज़म बि कयो, सिंधियुनि खे सदर बि कयो। ज़मीन छिके वठो पेरनि मां, ज़मीन निकिरंदी, उहिदा मिलंदा। पाणी छिकंदो उन में मरनि, हुन जी साज़िशूं कयूं। ऐं उन्हनि खे साज़िशुनि खे अॼु जी ज़रूरत आहे त कीअं असां था सम्झो पिया। ऐं मां सम्झां थो सिंध जी क़ौमी तारीख़ उहा तॾहिं क़ौमी तारीख़ थींदी जॾहिं उहा जागीरदार दुश्मन हूंदी, जॾहिं उहा साम्राज्य दुश्मन हूंदी। सिंध जी क़ौमी तारीख़ एसी ताईं क़ौमी तारीख़ कोन्हे जेसीं हिन में तबक़ाती जदोजहद शामिल कोन्हे,
जेसीं ताईं उन में इंतिहा पसंदी, मज़हबी इंतिहा पसंदी हुजे या नस्ल परस्ती हुजे, उनजे असां ख़िलाफ़ न आहियूं। त असांजी जदोजहद जदीद बुनियादनि ते, जदीद क़ौमी बुनियादनि ते आहे। उहा जागीरदार दुश्मन हुजे, उहा साम्राज्य दुश्मन हुजे, उहा कंहिं बि मज़हबी इंतिहा पसंदी जे कॾहिं ख़िलाफ़ न आहे, उहा क़ौमी तारीख़ कोन आहे। पोइ उहा क़ौमी तारीख़ जेका जागीरदार जे साए में हले, जेका मज़हबी ऐं इंतिहा पसंदी अॻुवाणनि जे साए में हले, उहा क़ौमी तारीख़ कोन आहे। क़ौमी तारीख़ उहा आहे जंहिंजे नारे में, जंहिंजे स्लोगन में, जंहिंजे प्रैक्टिकल में हारी दोस्त हुजे, मज़दूर दोस्त हुजे, अवाम दोस्त हुजे, उहा क़ौमी तारीख़ आहे। ऐं असां उन क़ौमी तारीख़ खे अॻिते खणी हलूं था। ऐं अॼु जी जदोजहद में, अॼु जी हालतुनि में असांखे ॾिसणो पवंदो त उहो 40 जो जेको करारदाद आहे, उन ते अमल थियो आहे न थियो आहे। बाबा हर साल ई हुकुमरान 23 मार्च मल्हाइनि था, मोकल था कनि, प्रैक्टिकली उनखे कोन था मञनि, अमलनि उनजे खिलाफ़ आहिनि। पर साल उहा जेका ॾींहुं मल्हाइनि था, मोकल बि कनि था। असां चऊं था इहे मोकलूं तव्हां जूं ठीकु, मिठाइयूं तव्हां जूं ठीकु, पर हुन ते अमल त कयो। ॿियो असां कुझु नथा कयो। 40 जो करारदाद तव्हां पाण आंदो, अॼु बि पाण मल्हायो था, हुन ते अमल त कयो। अमल जॾहिं नथा कनि त ज़ाहिर आहे त असां भला हुन लाइ जदोजहद कई आहे, या असांखे जदोजहद करणु घुर्जे। छो त असांजे वॾनि पाण एग्रीमेंट कयो, का फ़ौज कशी सिंध ते कोन थी जीअं बलोचिस्तान ते थी। असां पाण एग्रीमेंट करे शामिल थियासीं। असां चऊं था उन एग्रीमेंट मुताबिक़ सिंध खे हक़ ॾियो, न सिर्फ़ु सिंध खे ॾियो, पर ॿियूं वादतूं उन्हनि खे बि हक़ ॾियो। असां कंहिं बि माण्हू जा असां नस्ली बुनियादनि ते मुखालिफ़ कोन आहियूं। असां मुखालिफ़ आहियूं उनजे किरदार खां, उनजे इस्तिसाली जेको किरदार आहे उनजा मुखालिफ़ आहियूं। अॼु चोलस्तान में जेका ज़मीन ॾिनी थी वञे, उहा कहिड़े सराइकी हारी खे ॾिनी वई आहे, कहिड़े पंजाबी हारी खे ॾिनी वई आहे। उहा या त ॿाहिरि कंपनियुनि खे आहे, यूए खे आहे, सऊदी खे आहे, चाइना खे आहे, अमेरिका खे आहे, या जनरल खे आहे, या जागीरदार खे आहे। हाणे बाबा गोरख में जेको चवनि था बाबा हिते ज़ैतून जा बाग लॻाईंदासीं, उहा 1000 एकड़ ज़मीन ॾियनि था, पर उनखे पैसा बि सिंध गवर्नमेंट पाण थी ॾे। भई ज़मीन बि वठो, पैसा बि वठो। उहे बाबा हितां जे हारी खे छो नथा ॾियनि, हितां जे मज़दूर खे छो नथा ॾियनि, हितां जे सिंधी माण्हू खे कोन था ॾियनि। माना उहे जेके ॾियनि था, उहे बि उन्हनि जनरल्स जा दोस्त आहिनि, उहे हितां जे हारी जा दोस्त कोन आहिनि, उहे हितां जे सिंधी जा दोस्त कोन आहिनि, हितां जे पोरे जा दोस्त कोन आहिनि। वो चवंदा आहिनि असांजी वॾे में वॾे पार्टी सिंधियुनि जी जेका आहे उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। पर जॾहिं ज़मीन जी विरासत थिए थी, उहा यूएई वारनि खे ॾियनि था, जनरल्स खे ॾियनि था, पर उनखे आबाद करण जा पैसा वञनि था, हितां जे हारी खे पैसा नथा ॾियनि। माना ज़ाहिर थियो त उहे जेके आहिनि हितां जे आवाम जा दोस्त कोन आहिनि। असांखे हितां जे आवाम दोस्त जदोजहद खे, आवाम दोस्त जेका तारीख़ आहे उनखे मज़बूत करणो आहे। ऐं असां उहा तरह मज़बूत कंदासीं त पंहिंजा दोस्त जिते बि हुजनि उन्हनि खे ॻोल्हींदासीं। असां अहिड़नि नारनि मां निकिरूं, सिर्फ़ु लानतूं हिन ते जेको सो मलामत आहे, इन खां निकिरो, पंहिंजा दोस्त वधीक ठाहियो। अॼु बि मां चवंदो आहियां, जॾहिं स्टेज ते अचूं था असां इक़्तिदारी धुरियुनि जे ख़िलाफ़ घटि, पर जो पंहिंजो पाण उन्हनि ते वधीक तनक़ीद कयूं था। वठ ठाहे बाबा असुली धड़नि ॾे हलो, जेके हिते फ़ैसिला कराइनि था, जेके फ़ैसिले ते अमल कराइण लाइ माण्हुनि ते ज़ोर था विझनि, ऐं ॿिया उन्हनि जा छाड़ता आहिनि। जा हर में वारी थोड़ी तंहिं घणेरा, भलाईअ में भेरा गणे गणबा केतिरा। हाणे पुरत मज़ाहिब तहरीक जे सदर कॉमरेड मसरूर शाह साहब खे गुज़ारिश कंदुसि त उहे अची था सां मुखातिब थिए। प्रोमीथियस यूनानियुनि जो ख़ुदा हो, यूनानियुनि जा इलाही ख़ुदा हुआ। उनमें हुन ख़ुदा छा कयो जो बाहि जेका आहे उहा तकलीफ़ कई, ऐं बाहि जेका आहे ख़ुदाउनि जी दुनिया मां चोराए करे हुन उहा बाहि जेका आहे माण्हुनि खे ॾिनी, माण्हुनि जे हवाले कई। जॾहिं ख़ुदाउनि खे इहा ॻाल्हि ख़बर पई त हुननि सज़ा रखी प्रोमीथियस ते, त हू हिकिड़े ॿधो वेंदो ऐं हिकिड़ो बाज़ ईंदो जेको हर बारे हुनखे हुनजो जहिड़ो खाईंदो, ऐं ईअं वरी हू ज़िंदा थी ईंदो, वरी जहिड़ो खाईंदो। पर प्रोमीथियस हुननि खे चयो त हिकिड़ो त मां तव्हांजी ख़ुदाउनि जी दुनिया खां इनकार करे इंसाननि खे रोशनी ॾिनी, ॿियो इहो त हाणे मूंखे तव्हां भले छा बि कयो, पर वंस फॉर ऑल इहा जेका बाहि आहे उहा हाणे माण्हुनि जी अमानत थी चुकी आहे, हाणे वरी वापसि तव्हां ख़ुदाउनि जे मोल मिलंदी।
साईं जीएम सैयद पहिरीं जेका असांजी क़ौम परस्ती जी जनरेशन आहे, जेका जॾहिं असांजी क़ौम परस्ती अञा सूबाई लेवल ते आहे, बम्बे जी अलहदगी वारी जेका तहरीक आहे, उन तबिके जी जेका तहरीक हुई ज़ाहिर आहे उन दौर में एनलाइटेड फ्यूडल्स जी घणे पैमाने ते आईनी ऐं पार्लियामानी सियासत कंदड़ माण्हुनि जे इर्द गिर्द हुई। 40 वारे दौर में जॾहिं कम्यूनलिज्म जे वर चढ़ी वई सिंध जी सियासत ऐं पाकिस्तान थियो, ऐं पोइ जेके बस असां वेसा ॻाल्हियूं थियूं त जेका फर्स्ट जनरेशन वारी क़यादत हुई उहा कंहिं न कंहिं माना में वञी स्टेटस को एस्टेब्लिशमेंट सां बीठी। वो पीर अली मोहम्मद अशा राष्ट्री हुजे, वयूब थोड़ो हुजे, वो पहिरियां थोड़ी मज़ामत करे, पर 1 यूनिट वारे टाइम में सब वञी बीठा एस्टेब्लिशमेंट सां। उहे सब जागीरदार साईं उन्हनि जे तबिके जो थी करे 1 यूनिट में नई उसरंदड़ जेका असांजी सिंध जी क़ौमी तहरीक हुई, जेका जदीद बुनियादनि ते पैदा थी रही है, नए मिडिल क्लास जे करे उसरी हुई, साईं उन्हनि जे पासे बीहे थो, यानी पंहिंजे खुदाउनि जी दुनिया, यानी पंहिंजे तबिके जी दुनिया खे छॾे करे आम सिंधी माण्हुनि जी जेका दुनिया आहे, असांजी जेका दुनिया आहे, उसरंदड़ जेको नौजवान जेको तबिको उन सां न सिर्फ़ बीठो, पर उन सॼी क़ौमी बयानी, उन पूरे तसवर खे उन तख्लीक़ कयो, उनखे जोड़ियो। हाणे जीअं दोस्त ॻाल्हि कई त साईं तसलसल आहे सिंध जी तारीख़ जो, ऐं वॾियूं कुर्बानियूं, वॾा इनकार उहे माण्हू कंदा आहिनि जेके पंहिंजे तारीख़ ऐं धरती जे तसलसल सां जुड़ियल हूंदा आहिनि। दोस्त ॻाल्हि कई जॾहिं साईं तंज़ीम ठाही या जॾहिं साईं इहा ॻाल्हि कई तॾहिं थोरा माण्हू हुआ, पर उहा शइ जेका बीहारे थी उहा माण्हूअ खे पंहिंजे तसलसल जेको तारीख़ जो आहे उन सां जेके जुड़ियल माण्हू हूंदा आहिनि उहे ई उन शइ सां बीह सघंदा आहिनि। त तसलसल छाजो आहे? तसलसल आहे सिंध जे जेको साईं जीएम सैयद असांखे जदीद क़ौम परस्ती जो, ऐं जंहिंखे मां चवंदो आहियां जदीद तसवर सिंध जेको आहे उन जो बानी सम्झूं था त उहो ख़ुदि तसवर जेको आहे उहो हिकिड़ो तारीख़ी तसलसल आहे। उन जा पहिरियां बि निशानियूं, एलिमेंट्स मौजूद हुआ। वो तसवर सिंध या वो सिंध जी क़ौम परस्ती जदीद क़ौम की केस छा आहे? वो हुआ सिंध तारीख़ी वतन आहे, सिंध तारीख़ी वतन आहे, सिंध तारीख़ी क़ौम आहे, सिंध जा वसीला दौलत सिंध जी जो इख्तियार आहिनि। जॾहिं सिंध जदीद तारीख़ी ऐं जदीद क़ौम आहे त उनखे क़ौमी तौर ऐं वतन तौर आज़ाद रहण जो हक़ आहे। ऐं जॾहिं जदीद आहे ऐं जदीद क़ौम में रुकावट पोइ कहिड़ी आहे? जदीद क़ौम में रुकावट ज़ाहिरी ॻाल्हि आहे क़ुरान पसंदी हुई। क़ुरान पसंदी पहिरीं मज़हबी इंता पसंदी आहे, पोइ जागीरदारी। त इहो जेको असांजो तसवर सिंध आहे इन में जागीरदार जी ऐं मुल्ले जी, मुल्लो हो न जेको सिर्फ़ु पंहिंजे मस्जिद ताईं आहे, जेको पंहिंजे मज़हब खे ज़ाती मामिलो ठाहे थो, पर जेको सियासी मुल्लो आहे उनजी का बि जॻह कोन्हे इन तसवर सिंध में। त इहा आहे, ऐं इहो बयानियो जेको आहे इहो 200 सालनि खां अंग्रेज़ दौर खां वठी आस्ते आस्ते जुड़ंदो रहियो, जंहिंखे साईं बाक़ाइदे मुनज़्ज़म ऐं सिस्टमेटिक अंदाज़ में जोड़ियो ऐं उनखे कुझु बुनियाद बि ॾिना। यानी जॾहिं जदीद क़ौम आहे त क़ौम खे शाइर बि खपे, क़ौमी शाइर बि खपे। त जीअं साईं ॻाल्हि कई त पीरी मुरीदी मुर्शिद मां कढी लतीफ़ खे हुन क़ौमी शाइर कयो। जॾहिं जदीद क़ौम आहे त डिस्कवर बि करणो पवंदो हुनजे हीरोज़ खे, उनजी तारीख़ खे। जॾहिं क़ौम आहे, वतन आहे, त उनजा हीरोज़ गुज़रणु घुरिजनि, उहो बि साईं जीएम सैयद कयो। ऐं अहम शइ इहा आहे त सिंध क़ौम आहे, सिंध खे ख़ुदराइज जो हक़ आहे। इहो त पहिरियां बि ॻाल्हि हशू केवल रामाणी खां वेंदे जोए साहब लिखी आहे, पर उनखे सियासी प्रोग्राम तौर खणी हलण अञा हिकिड़ी अॻियो स्टेज आहे। इहे सभु मामला जेके आहिनि साईं जीएम सैयद जो कंट्रीब्यूशन आहे, ऐं इन कंट्रीब्यूशन खां असां मां को बि जेको बि सिंधोस माण्हू आहे उहो इनखां इनकार नथो करे सघे। सवाल इहो थियो त असां फिक्री तौर साईं जीएम सैयद पाकिस्तान खे, पाकिस्तानी रियासत खे शिकस्त ॾेई चुको आहे। इहा ॻाल्हि दुरुस्त आहे, पर हिकिड़े हद ताईं दुरुस्त आहे। छाकाणि मां सम्झां थो त रियासत
रियासत जा सिर्फ़ बयानिया न हूंदा आहिनि, रियासत हिकिड़ी अमली कुवत बि आहे। रियासत उहो जागीरदार बि आहे जेको ॻोठ में हज़ारे एकड़ ज़मीन रखी माण्हुनि जो इस्तेसाल करे थो ऐं कीअं रियासत जो छाड़तो थी करे रियासत जी स्टेटस को के, रियासत जी जुरिस्डिक्शन के, रियासत जी हेजेमनी के रिप्रोड्यूस करे थो। रियासत को तव्हांजे खानदान में वेठल उहो मर्दानगी ऐं सरदारी सोच रखंदड़ उहो मर्द बि आहे जेको औरत खे ॿाहिरि घरां निकिरणु कोन थो ॾे, भले उहो फिक्री तौर ते कहिड़े बि नज़रे सां हुजे, भले उहो क्लियर बि हुजे पाकिस्तान जे बक़ौमी नज़रे ते, पर जेकॾहिं अमली तौर ईअं आहे त पोइ उहो बि पाकिस्तानी रियासत जो हिकिड़ो पुर्ज़ो आहे। रियासत उहे डेवलपर, उहे बिल्डर बि आहिनि जेके शहरकारी करे सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़ा करे धारिया आबाद था कनि। रियासत जूं जेके शक्लूं आहिनि उहे हिकिड़ी अमवाइबा वांगुरु अलाए केतिरियूं आहिनि। रियासत पीपल्स पार्टी माण्हू हिकिड़ी इहा मां ॻाल्हि करणु चाहियां थो त पीपल्स पार्टी ते जॾहिं असांजा सिंध जा दानिश्वर तनक़ीद कंदा आहिनि त तनक़ीद कंदा आहिनि इस्लाही, त बाबा आहे असांजी पर थोरी गदार थी वई आहे, इन करे इस्लाही तनक़ीद कयो, लाइन ते अचे। असांजी तनक़ीद ते सिंध जे तव्हां नोट कयो, सिंध जा जेके बि वॾा वॾा लिखारी आहिनि जॾहिं पीपल्स पार्टी ते लिखंदा आहिनि त इन अंदाज़ में लिखंदा आहिनि त माना आहे असांजे कैंप जी पर थोरो ख़राब थी वई आहे त हुनखे सही कजे। मां साधो रियासत पीपल्स पार्टी ऐं पीपल्स पार्टी जहिड़ियूं जमातूं बि आहिनि जेके सियासी सरपरस्ती जो निज़ाम क़ाइमु करे, वाठा पैदा करे, इदारनि जे अंदरि, अदीबनि जे अंदरि, ॿारनि जे अंदरि पेनिट्रेट करे कीअं रियासत जी सहूलियतकारी कनि था ऐं माण्हुनि खे मज़ाहिमत खां रोकनि था। रियासत पाकिस्तान इहो बि आहे। पाकिस्तान रुगो रावलपिंडी में वेठल फौजनि जनरलनि जो नालो थोड़ी आहे, पाकिस्तान बक़ौमी नज़रिए जो रुगो नालो थोड़ी आहे जेके रुगो डिफीट ॾियणी आहे। पाकिस्तान इहो सभु कुझु आहे। इन करे असांखे फिक्री तौर असां बक़ौमी नज़रिए खे साईं जीएम साहिब बिल्कुलु ऐं मज़हबी इंता पसंदी खे डिफीट ॾिनी आहे, पर अमली तौर जॾहिं असां डिफीट जी ॻाल्हि कयूं था त अञा अलाए केतिरा महाज़ आहिनि जेके असांखे वेड़ा आहिनि। ऐं जॾहिं मां इहा ॻाल्हि कई रियासत इहे सभु आहिनि, इन जो मतिलबु इहो थियो त बक़ौमी नज़रे ऐं पाकिस्तान जी आइडियोलॉजी जी सिर्फ़ नफ़ी करे नारो हणण सां पाकिस्तान खे ऐं पाकिस्तानी रियासत खे कुझु कोन्हे थियणो। इहो बि ज़रूरी आहे, पर ज़रूरी इहो आहे त पोइ खानदान जे अंदरि पिदरशाही सां विढ़जे, पोइ जागीरदार सां बि विढ़जे, पोइ पीपल्स पार्टी सां विढ़जे, पोइ मफ़ाहमतकार उन्हनि सभिनी टोलनि सां विढ़जे, पोइ सियासी सरपरस्ती जे उन निज़ाम सां विढ़जे, तॾहिं वञी रियासत खे लोॾो ईंदो। त इते पोइ इहा ॻाल्हि जी थी त क़ौमी जदोजहद, तबक़ाती जदोजहद ऐं ॿिए सभु जेके इहे असांजो फेमिनिस्ट पंहिंजो पिदरशाही ख़िलाफ़ औरत जी जेका जदोजहद आहे, इहा सॼी क़ौमी आज़ादी जी जदोजहद जो पार्ट एंड पार्सल आहे। छाकाणि जो क़ौम आख़िर आहे कहिड़ी आहे? क़ौम उहो एब्स्ट्रैक्ट, जीअं जवाहरलाल नेहरू लिखियो त जे हिंद, बाबा हिंदुस्तान केरु? हिंदुस्तान जा माण्हू। सिंध केरु? सिंध जा माण्हू, सिंध जा मज़लूम माण्हू। इहो पैगाम आहे। ऐं ॿी जेका आख़िरी ॻाल्हि, त जॾहिं असां इन ते क्लियर थियूं था त असांखे इन ते ॻाल्हि वाज़े करणी पवंदी त सिंध जी आज़ादी, सिंध जी हक़ ख़ुदरादियत जी मंज़िल जी असांजी मंज़िल, पर असां जा रस्ता कीअं हूंदा, असांजी स्ट्रेटजियूं कीअं हूंदियूं, इन ते बि ॻाल्हि ॿोल करण जी ज़रूरत आहे। छाकाणि जो मंज़िल ॾांहुं वधण लाइ लीनियर प्रोसेस न हूंदो आहे, सिधी लकीर जो प्रोसेस न हूंदो आहे, वण वकरण वारो प्रोसेस हूंदो आहे। उन में असां कीअं पंहिंजी मंज़िल खे, स्ट्रेटजी खे जदीद बुनियादनि ते खड़ो कयूं, इहो असां लाइ अॼु बि चैलेंज आहे। उहो असां लाइ सभिनी सिंध दोस्त माण्हुनि लाइ, वतन दोस्त माण्हुनि लाइ, त उन प्रोग्राम खे, जदीद क़ौम परस्ती प्रोग्राम खे अमली तौर ते असां ऐं उन निजात जे प्रोग्राम खे कीअं लागू कयूं। ऐं उन तहत जॾहिं असां इन ते रिविज़िट कंदासीं ऐं इन ते डायलॉग कंदासीं, ओपन रहंदासीं, तॾहिं असां साईं जीएम साहिब जा हक़ीक़ी पैरोकार थींदासीं। असां इन ईवान में कुझु करारदादूं पेश कंदासीं ऐं तव्हां उन्हनि सां इतफ़ाक़ कयो त हथु खणी उन्हनि खे पास कजो। उन लाइ बशीर शाह साहब खे गुज़ारिश आहे त उहो अचे ऐं करारदादूं पेश करे। हीउ ऐवान सिंधू नदीअ ते कंहिं बि नएं डैम या कैनाल खे रद्द करे थो
ऐं घुर करे थो त सिंध ऐं पंजाब विच में पाणी जी विर्छ 1945 वारे मुआदे मुताबिक़ कई वञे। सिंध जे कुदरती वसीलनि ऐं आमदनी जे ज़रियनि ते सिंधी माण्हुनि जो अवलीन हक़ ऐं मुकमल इख़्तियार तस्लीम कयो वञे। तव्हांखे क़बूल आहे। सिंध में धारियनि माण्हुनि जी छुड़वाग ऐं अणखुट आबादकारी बंदि कई वञे। अफ़गाननि समेत समूरनि गैर मुल्कनि खे नेकाली ॾिनी वञे। पाकिस्तान जे ॿियनि सूबनि खां रोज़गार लाइ ईंदड़नि खे 30 सालनि ताईं मिल्कियत ख़रीद करण ऐं वोट ॾियण जो हक़ न ॾिनो वञे। छा तव्हांखे क़बूल आहे? मज़हब खे सियासत खां अलॻि कयो वञे या करारदाद क़बूल आहे? पाकिस्तान खे घण क़ौमी मुल्क मञींदे क़ौमी वहदतुनि जी 1940 वारी करारदाद मुताबिक़ आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार सोवरन ऐं ऑटोनॉमस हैसियत तस्लीम कई वञे। तव्हांखे क़बूल आहे? सिंध समेत समूरनि क़ौमुनि जो हक़ ख़ुदि इरादे तस्लीम कयो वञे। सिंध जे ज़मीनुनि ऐं वसीलनि ते कब्ज़ा, धारी आबादकारी ऐं सरकारी सरपरस्तीअ में वधंदड़ मज़हबी इंतहा पसंदी 21 सदीअ जे कॉलोनियलिज़म जो इज़हार आहे। उन्हनि खे इहे ऐवान सख़्तीअ सां ऐं मुकमल तौर ते रद्द करे थो। तव्हां इन सां मुतफ़िक़ आहियो? महिरबानी। जीएसएल मां चेयरमैन अब्दुल खालिक गुरुदेव खे गुज़ारिश आहे त उहो अचे ऐं अवां सां मुखातिब थिए सदा ते खिताब। मां मुख़्तसर रखंदुसि वरी कुझु ॻाल्हियूं सियासी सूरत हाल ते। जीअं चई वियो कामरेड इक़बाल त रियासत खे फ़िक्री तौरु जेम सैद शिकस्त ॾिनी आहे। सही ॻाल्हि आहे त रियासती बयाने खे जेम सैद काफ़ी कमज़ोर कयो आहे, पर ॿियनि पासनि खां बि जेम सैद ते ॻाल्हियूं थियनि थियूं। ॾिसो, मसूर साहिबु हिकिड़ी ॻाल्हि करे वियो त जेकी शख़्सियतूं बि वॾियूं अचनि थियूं पियूं उहे बि हिकिड़े तारीख़ी तसलसल जो हिसो आहिनि। ईअं ई ओचितो ई नथियूं ईअं आसमान मूं अचनि, या ईअं बि न आहे त ओचितो को शख़्स अचे थो ऐं सफ़ा हुनखे तारीख़ खे खणी उबतो करे छॾे थो, पर बिल्कुलु उन तसलसल जे हिसाब सां शख़्सियतूं अचनि थियूं। ऐं कंहिं शख़्सियत जी वॾाईअ जी परख बि ज़मान ऐं मकान जी हैसियत में थिए थी ऐं थियणु खपे, तॾहिं सही अंदाज़ो थींदो असांखे। तारीख़ डिघी आहे, मुख़्तसर बिल्कुलु। मसलन यूनान जा जेके फ़लसफ़ी आहे तक़रीबन 2500 साल अॻु में अॼु ॾींहं तोणी सिंध समेत सॼी दुनिया उन्हनि जी अज़मत खे मञे थी। जमहूरियत जा अबा चइजनि था, पर ॾिसजे उहे त ग़ुलामीअ खे क़बूल पिया कनि। हाणे जेकॾहिं अॼु जे दौर में को बि माण्हू, हू त वॾा माण्हू हुजड़ो माण्हू बि चए त ग़ुलामी हुजे, हिकिड़ा माण्हू ग़ुलामी कनि त ॿिया वरी आराम सां वेही ज़हनी कमु कनि त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधण बि पसंदि कोन कंदो। पर हू अॼु बि वॾा माण्हू लेखिजनि था, जॾहिं हुननि खे 2500 साल अॻु वारे तनाज़ुर में ॾिसिजे थो। साॻी तरह सां ॻाल्हि खे मुख़्तसर करे मां अॻिते थो अचां। यूरोप जॾहिं ऊंदाहे दौर में गुज़रे पियो, जंहिंखे डार्क एजिस चइजे थो, ऐं उन में उहो इन जे करे हुयो त उन ते चर्च जी यानी मज़हबी बुनियाद परस्ती, जागीरदार छायल आहे, उन्हनि जी बालादस्ती, उन जो कब्ज़ो हो, त उहो एॾो ख़तरनाक दौर हो त उहो ऊंदाहो दौर पियो लेखिजे। उन महिल जर्मनीअ में मार्टिन लूथर किंग ऐं काल्विन जहिड़ा माण्हू पैदा थियनि था। उहे वॾा माण्हू तारीख़ जा लेखिजनि था। उन्हनि मज़हबी बुनियाद परस्तीअ जे ख़िलाफ़ जिदोजहद कई, छो त उन महिल मसइलो इहो हुयो समाज ते। ऐं जॾहिं जागीरदारीअ खे, मज़हबी बुनियाद परस्तीअ खे ऐं उन्हनि जे साथारी जेके बंदूक जे ज़ोर ते सल्तनतूं क़ाइमु, उन्हनि खे जॾहिं शिकस्त आई आहे, तॾहिं उते
जमहूरियत बि आई आहे, तॾहिं पोइ उते क़ौमी रियासतूं बि ठहियूं आहिनि। इहे उन्हनि जी शिकस्त जे खां पोइ आयूं आहिनि, शिकस्त जे नतीजे में इहे शयूं आयूं आहिनि। त उन महिल असुली जिदोजहद, वॾी जिदोजहद जेका आई उहा छाकाणि त मज़हबी बुनियाद परस्ती सेकुलरिज़म लाइ ई, ऐं उन करे ई मार्टिन लूथर वॾो माण्हू लेखिजे थो। उन महिल को बि कार्ल मार्क्स पैदा कोन थो थिए। पोइ जॾहिं मज़हबी इंतिहा पसंदीअ खे शिकस्त मिली वई, जागीरदारीअ खे शिकस्त मिली वई, ऐं बंदूक जे ज़ोर ते क़ाइमु वॾियूं सल्तनतुनि खे शिकस्त मिली वई, क़ौमी रियासतूं ठही वियूं, हाणे तारीख़ अॻिले मरहले में पई वञण जी तक़ाज़ा ई त माण्हुनि जा जेके तबक़ाती तज़ाद आहिनि ख़तमु थिए, माण्हुनि जी जेका फुरलट आहे इक़्तिसादी समाजी तौर उहा थिए। उन महिल उहा ई जर्मनी मार्टिन लूथर वारी जेका आहे उहा कार्ल मार्क्स खे पैदा थी करे। सिंध हींअर ख़ासि तौर गुज़िरियल 78 सालनि खां जेको बुनियाद आहे, जेका शइ हुनखे फुरे थी, उहा मज़हबी इंतिहा पसंदी आहे। हीउ मुल्क ठहियल ई मज़हब जी बुनियाद ते आहे, सभु असां था ॼाणूं पिया। जेका असांजी फुलट थी थिए तफ़सील में मां त पढ़िया लिखिया वेठा आहियो, उन खे जवाज़ मज़हबी बुनियाद परस्तीअ ज़रिए फ़राहम कयो। बाबा इस्लाम ते ठहियल मुल्क आहे, नाले ते मुस्लमाननि जो मुल्क आहे, तंहिंजे करे सभई मुस्लमान जेके अथऊं वणेनि उहे अचनि हिते सिंध जे वसीलनि ते क़ाबिल थियनि, जिन जी असां ॻाल्हि कई। त हिते सभ खां वॾो तज़ाद आहे समाज ते मज़हबी बुनियाद परस्ती, जागीरदार ऐं उहे ई बंदूक जे ज़ोर ते सल्तनत आहे। हीअ हिकिड़ी क़ौमी रियासत न आहे, उहे क़ाइमु आहिनि। जीअं अॼु उन्हनि सभिनी शयुनि जिन जे करे यूरोप हूंदा जे दौर में हुयो, जेम्स उन्हनि जे ख़िलाफ़ जिदोजहद थो करे। हाणे जेकॾहिं को माण्हू चवे थो त बाबा जेम्स मार्क्स जहिड़ी वॾी ॻाल्हि त नथो करे, मार्क्स त हेतिरे सभा समाज खे समूरनि तज़ादनि खां आजो करणु पियो चाहे, जेम्स त ओतिरी ॻाल्हि नथो करे, तंहिं करे जेम्स त कंहिं कम जो कोन्हे को। त पोइ मूंखे उन्हनि माण्हुनि जे तारीख़ बाबति सोच ते बि सोचणो पवंदो असांखे। त इन माना में उते ॾिसिजे न, भला जिथे सेकुलरिज़म ई न हुजे उन जंहिंमें उते कम्यूनिज़म अची सघे थो छा? इहे उन्हनि जे ख़िलाफ़ जेके मूं चयो जेके टई क़ुवतूं आहिनि, मज़हबी बुनियाद परस्त, चर्च या मुलो, जागीरदार ऐं बंदूक वारी सल्तनत, उन्हनि टिनी जे ख़िलाफ़ जेम्स जिदोजहद कई आहे, करे थो। उन में का मां नथो ॻाल्हि कयां, तारीख़ पई आहे। त इन तरह सां मां गुज़ारिश कंदुसि ॾिसणु घुरिजे ज़माने मकान में। ॿियो नुक़्तो मां इहो थो रखणु चाहियां जेम्स जे हवाले सां, जेको कुझु वेझे माज़ीअ जी पैदावार आहे। इहा ई ॻाल्हि अॻिते वधाइण जेके दोस्तनि खे मूं बि कई त रियासत पंहिंजे समूरनि हथकंडनि हरबनि हलाइण जे बावजूदि जेम्स खे शिकस्त न ॾेई सघी। पोइ हुनजो मौत जो इंतज़ारु करणु लॻा। ऐं इहा रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे, पाकिस्तान जी पार्लियामेंट में पाकिस्तान जे वज़ीर दाख़िला चयो त हुन खां सुवालु पुछियो वियो, जेम्स ते एतिरा साल थिया आहिनि, केस हलायो छो नथा? त हुन चयो त केस हलाए जेम्स खे शहीद करणु असां नथा चाहियूं, छो जो उहो शहीद थियल जेम्स असां लाइ वधीक ख़तरनाक हूंदो। माना हुनखे ख़बर हुई केस हलाईंदासीं त हू चवंदो आहे पंहिंजी ॻाल्हि, ऐं पोइ हुनखे मौत जी सज़ा ॾियणी पवंदी, जेका असां नथा ॾियणु चाहियूं, पर मौत जो इंतज़ारु पिया कनि। ऐं पोइ जॾहिं साईं जी वफ़ात थी, हुकुमराननि सम्झो त हे फ़ैसिलाती मरहलो अची वियो आहे, जेम्स वियो, बाक़ी हुनजी जमायत ई हुनखे ख़तमु कजे त हुननि जी नज़र वारो इहो फितनो ई ख़तमु थी वञे।
ऐं पोइ उन जी जमायत खे ख़तमु करण लाइ जेको कुझु थियो उहो बि तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। इहो गॾियल इहो इंतज़ारु हो त जेम्स जी वफ़ात थिए ऐं उन जी जमायत खे बि ख़तमु कजे त जीअं इहो सिलसिलो ई ख़तमु थी वञे। हाणे उनखे 30 साल गुज़रिया आहिनि, पर ॻाल्हि त ख़तमु थियण त परे जी ॻाल्हि आहे, पर घटिजे बि नथी, घटण जे बजाय अञा वधे थी। जेम्स जी ॻाल्हि, जेम्स वारो फ़िक्र, उन जी जदोजहद अञा वधे थी। जेका उन जी सालगिरह सन में थींदी उहा हैदराबाद में बि थिए थी, उबावड़े में बि थिए थी, मीरपुर ख़ास में बि थिए थी, पर उहा लंडन में बि थिए थी, ओटावा में बि थिए थी, ऐं अमेरिका में बि थिए थी, त ॻाल्हि त वधे थी। पोइ हाणे वरी ॿिया हथकंडा आया आहिनि। हाणे जेम्स जे नाले में प्रोग्राम थियनि था, बल्कि उन जी सालगिरह ई थिए थी, ऐं उते माण्हू अची चवनि था त जेम्स वाकई वॾो माण्हू हो, जेम्स वाकई अज़ीम माण्हू हो, जो उन पाकिस्तान ठहिराए। जेम्स जे सालगिरह प्रोग्राम थियनि था कराची, हैदराबाद जहिड़नि शहरनि में, त हाणे उनखे हूअं शिकस्त त न ॾेई सघियासीं, त हाणे जेम्स खे ईअं पेश कजे, बाबा पाकिस्तान ठहिराइण में हुन सुज़ुर वरितो, पर हुन त पोइ उनखे पंहिंजे ज़िंदगीअ जी सभ खां वॾी ग़लती चयो न। बाक़ी सॼी ज़िंदगी नरगो चई, बाक़ी सॼी ज़िंदगी उन ग़लतीअ खे दुरुस्त करण जे लाइ उन जदोजहद कई न। ऐं माण्हू जॾहिं हिकिड़ा माण्हू वक़्त सां उन में पंहिंजे ख़्यालनि में तेज़ी या घटिताई त ईंदी आहे, पर को माण्हू पंहिंजे पहिरें सोच खे या जदोजहद खे बिल्कुलु रद्द करे उन जे उबतड़ रस्तो जॾहिं वठे, पोइ उन जी सुञाण उन जे पोएं रस्ते सां थींदी न। मतिलबु मोहम्मद अली जिन्ना जहिड़ो सेक्युलर माण्हू हिते हिंदुस्तान में हुयो ई कोन। पहिरियां ॿ ॾहाका जेके 20वीं सदीअ जा, उन दौरान मोहम्मद अली जिन्ना जहिड़ो सेक्युलर माण्हू ई कोन हो। महात्मा गांधी जॾहिं खिलाफ़त तहरीक जी हिमायत कई, इन लालच में, मां त जंहिं लालच में त मुसलमाननि खे गॾे अंग्रेज़ जे ख़िलाफ़ कयूं, मोहम्मद अली जिन्ना ने ख़त लिखियो त तूं इहो ख़तरनाक कमु थो करीं जो मज़हब खे सियासत सां ॻंढींदो। अॼु दुनिया मोहम्मद अली जिन्ना खे कीअं थी सुञाणे? बिकोमी नज़रिए जे हवाले सां थी सुञाणे। मज़हब जे नाले ते हिंदुस्तान खे विराईंदड़, मज़हब जे नाले ते मुल्क ठाहींदड़ तौर थी सुञाणे न उनखे, जेको हुन जो पोयों रस्तो हुयो। त जेम्स जी सुञाणप त हाणे आज़ाद सिंध, सेक्युलर सिंध, आवाम दोस्त ऐं दुनिया जे इंसान ज़ात जे भलाईअ वारे इंसान जी आहे न, जेको मज़हब समेत हर तफ़रीक़ खां आज़ाद हुजनि। पर हाणे इहो कमु जो अथव, तव्हां गौर कजो, तव्हांखे नज़र ईंदो। ॿियो, हाणे यकीनन जेम्स इंसान ज़ात जे भलाई जी ॻाल्हि कई, पर उहा सिंध जी आज़ादीअ जे ज़रिए करणु पियो चाहे। लिखियो अथई, चयो अथई त सिंध जी आज़ादी मुंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु न आहे, मक़सदु त इंसान ज़ात जी भलाई आहे, पर सिंध जी आज़ादी न करे चाहियां थो त उन जे ज़रिए असां सिंधी उन इंसान ज़ात जी भलाईअ में, आलमी अमन में पंहिंजो किरदारु अदा करे सघूं। भई लेनिन आलमी बिरादरीअ जो हामी हो न, सॼी दुनिया जे इंसान जी भलाई जे लाइ हुन ॻाल्हि पई चई न। बोल्शेविक इनकलाब त हुन रूस में आंदो न, पर हुन साॻे वक़्तु त रूसी जेका क़ौम जी बालादस्ती, हुनखे बालादस्त क़ौम बि चयो, हुनजी मज़मत कई, पर इनकलाब त रूस में आंदई न। हुन जे ज़रिए हू सॼी दुनिया खे, ऐं पोइ दुनिया ॾिठो, मां उन तफ़सील में नथो वञा, त सॼी दुनिया में वाकई बि जेका आवाम दोस्तीअ जी जंगी, उन में
बोल्शविक इनकलाब किरदार अदा कयो ई मां त इहो थो चाहे ज़ाती मुंहिंजो ख़्यालु आहे त उहो अञा बि करे पियो किरदार अदा ने तफ़सील में मां नथो वञा त जीएम सैद जो बुनियादी जेको ऐं अॻियां असांजे कमु हो उहो सिंध जी आज़ादी जो हुयो न सियासी प्रोग्राम हुयो न। हाणे ॿिया वरी ॿी पॉइंट जेका मां चवणु थो चाहियां त तव्हां वञो मां कल्ह राधण में साईं जी सालगिरह करे 3 ॾींहं वरी कल्ह आयुसि पे त वरी संगत मां जो सलामी भरींदा उत्साह वठंदा वञूं। उते मां हिक खां वधीक बैनर ॾिठा जंहिंते लिखियो पियो हुजे साईं जीएम सैद आलमी अमन बक़ाए बाहमी इंसानजात जी तरक़ी। इहे इस्तिलाह सही तरह लिखण बि न पिया आहिनि, उहे बि ग़लति लिखियल हुया, पर उहे लिखियल हा को बि जीएम सैद जे सियासी प्रोग्राम जो ज़िक्र ई कोन हो। हाणे साईं जीएम सैद वॾो इंसान दोस्त आलमी माण्हू उहा ॻाल्हि कयो जंहिंसां रियासत जी कावड़ी न थिए। ऐं उन में उहे बि माण्हू उन्हनि जा बि बैनर मूं ॾिठा, उन्हनि जमायतुनि जा बि जेके पाण खे जीएम सैद जो ठेकेदार सम्झो वेठा हूंदा आहिनि ऐं जीएम सैद जो नालो वठी समूरा जीएम सैद जे फ़िक्र जिदोजहद जे मुखालिफ़ कमु कंदा आहिनि। ईअं ई इहो बि उन जे फ़िक्र जे मुखालिफ़ कमु पिया कनि। जेको हथियार आहे जिदोजहद जो सिंध जी आज़ादीअ जो हथियार आहे जेका क़ौमी जिदोजहद उनखे मुॾो थियण खां बि बचायो दोस्त। क़ौमी तहरीक ख़ुदि साईं खां चयूं जॾहिं जीअं ॾिठो आहे मूं किताब लिखियईं पोइ कुझु दोस्त साईं जा हमदर्द आया चयूं साईं तूं सिंध जा सियासी इक़्तिसादी हक़ हासिल करणु थो चाहीं पोइ हिन मज़हबी मामले में छो पियो आहे। साईं चयो त सही ॻाल्हि आहे सिंध जा सियासी इक़्तिसादी हक़, पर उहे हक़ खसींदड़ हुकुमरान जेके आहिनि उन्हनि जो हथियार मज़हब आहे, मज़हब खे उन्हनि हथियार बणायो आहे। तंहिं करे दुश्मन जी हथियार खे मुॾो करणु ज़रूरी आहे जंग में कामयाबीअ जे लाइ। हे जेके आहिनि हे सिंध जी आज़ादीअ जी जिदोजहद जो जेको हथियार आहे उनखे मुॾो था कनि। जीअं दोस्त थी विया क़ौमी जदीद कॉम्परसी, भला जीएम सैद किताब जे हर हंधि जाथे कॉम्परसी जो ज़िक्र कयो आहे जदीद क़ौम या जदीद कॉम्परसी जी ईअं छो लिखियईं, भला रुगो क़ौम लिखिया रुगो कॉम्परसी लिखिया। पर जदीद कॉम्परसी या जदीद क़ौम जी जॾहिं ॻाल्हि थो करे माना उहा जेका जंहिंजो मूं चयो यूरोप में जेका 17वीं 18वीं सदीअ में आई इन मज़हबी बुनियाद परस्ती जागीरदारी सल्तनतुनि जे शिकस्त खां पोइ जेका आई जंहिंजे नतीजे में क़ौमी रियासतूं ठहियूं जिन बुनियादनि ते अॼु दुनिया में क़ौमुनि खे मञियो थो वञे। जीएम सैद उन क़ौम जी ॻाल्हि थो करे ऐं पोइ जॾहिं क़ौमी आज़ादीअ जे वाज़ मरहलो जेको 72 खां पोइ जीएम सैद कयो त अमली तौर न रुगो फ़िक्री तौर तव्हां ॾिसो को बि वॾेरो जागीरदार हुन सां जिदोजहद में न आहे, को वॾेरो न आहे। इन तरह ते हुन ख़ानदान जो बि को माण्हू न आहे उन में। ऐं जीअं किन दोस्तनि चयो हक़ीक़त इहा आहे त अॻु में खां बि जीएम सैद मसलन मुस्लिम लीग में बि जॾहिं हुयो त मुस्लिम लीग जी जेका अख़बार हुई नवाए वक़्तु उन जे एडिटर लिखियो त सिंध में उन वक़्तु मुस्लिम लीग जा 2 हिसा आहिनि। जेको जागीरदारनि जो धड़ो आहे उन जी क़यादत सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह थो करे, जेको मिडिल क्लास वारो धड़ो आहे उन जी क़यादत जीएम सैद थो करे। माना उन तरह खां हो, पर पोइ बि ख़ासि तौर जॾहिं 72 खां पोइ उन कई आहे उन खां पोइ त जीअं मूं चयो त उनजो सभु हेठिं क्लास जा माण्हू आहे त उहा जागीरदारीअ जे ख़िलाफ़ आहे ऐं हुजणु खपे। क़ौमी तहरीक मज़हबी बुनियाद परस्तीअ जे ख़िलाफ़ हुजणु खपे ऐं रही आहे। जीएम सैद जो फ़िक्र छा आहे? जीएम सैद जे फ़िक्र जो नालो वठी ऐं मज़हबी बुनियाद परस्तनि जे मदरसनि में वञी सलामी कयो,
जीएम सैद जे फ़िक्र जा कसम खणी तव्हां वॾेरनि जागीरदारनि खे पहिरें वञी पओ उन्हनि जे ओताकुनि ते, ऐं जेको वॾेरो जागीरदारी हिकिड़ो इदारो आहे, हर जेको सिस्टम आहे उहो पंहिंजनि इदारनि जे ज़रिए असल में माण्हुनि ते जकड़ थो करे, ऐं जागीरदार जो इदारो जेको आहे उन जो वॾो इज़हार उन जा जिरगा आहिनि। कल्ह बि थियो आहे जिरगो, टियों ॾींहुं थियो आहे जिरगो, उन जंहिंमें जीएम सैद जो नालो वठी, जीएम सैद जे फ़िक्र जो नालो वठी उन्हनि जागीरदारनि जे उन जे जिरगनि में उन्हनि जे भरिसां कुर्सियुनि ते वञी वियो, जिते ग़रीब आवाम पोरियत हारनि जे मारनि धीअरुनि जे ज़िंदगियुनि जा फ़ैसिला कनि वॾेरा, उते उन्हनि सां वञी वियो। इहो कंहिं बि तरह सां जीएम सैद जो फ़िक्र न आहे। त इहो वरी इहे ॿ हिकिड़ियूं नवां थिया आहिनि फितना। तव्हां नज़र रखो त हिकिड़ो त जीएम सैद जी वॾाई न घटाए सघियासीं त उनखे पाकिस्तान दोस्त करे पेश कजे, ऐं ॿियो इहो त उनजे सियासी प्रोग्राम जी ॻाल्हि ई न कजे। चए त बाबा जीएम सैद आलम इंसानियत जे लाइ फ़िक्रमंद हूंदो हुयो, पर कीअं हुयो इहो ॻाल्हि मुख़्तसिर। बाक़ी अॼु जेके ॻाल्हियूं हींअर सिंध आहे, जेके मसइला अॼुकल्ह जा मतिलबु वेझड़े माज़ीअ में ई ॿ टे एॾा वॾा बुनियादी मसइला जेके हुया अॻ में, पर उन्हनि में उभार आयो आहे। कुझु ई वक़्तु अॻु में हिते सिंध में हलचल ई तव्हां ॾिठो, ज़मीनुनि खे बचायो, जेके कारपोरेट फार्मिंग ऐं शहरकारी, बहरा टाउन, DHA टाउन, फलाणो टाइम, ज़ुल्फ़कार आबाद, इन्हनि जे नाले में जेको ज़मीन ते हुया कब्ज़ा, कारपोरेट फार्मिंग, उन जे ख़िलाफ़ सिंध भड़के पई। उहा अञा हुई उनजे ते त डॉक्टर कुंबर जे क़तल जी शिकिल में जेको मज़हबी बुनियाद परस्ती खे हिकिड़े सरकार पालियो हो पहिरें ॾींहं खां, उहा सफ़ा ऐं उभरी आई, ऐं सिंधी माण्हुनि बि उन जे ख़िलाफ़ भरपूर जवाबु ॾिनो। उहा ॻाल्हि अञा थी पई त हाणे कैनालनि जो मसइलो, ऐं इहे सभई असांजे लाइ वजूदी मसइला आहे। मतिलबु कैनाल जो मसइलो वठूं, असां जंहिं तहज़ीब जी ॻाल्हि कयूं था, 8000 साल असांजी तहज़ीब, असां रुॻो नथा कयूं, दुनिया बि उनखे मञे थी, उहा अञा सिंधु दरिया जे तुफ़ैल आहे न, त उन खे ई उहो ख़तमु कनि था, माना असांजे वजूद खे ख़तमु कनि था। साॻी तरह सां जेकॾहिं फ़र्ज़ु कयूं त पाणी बचे थो, सिंध बि आहे, पर ॿाहिरियां माण्हू एतिरा अचनि था हितड़े, जेके उहे अक्सरियत में थी वञनि था, उहे पंहिंजो कल्चर, पंहिंजूं शयूं खणी अचनि था, हुकुमरानी उहे अची कनि था। जीअं अमेरिका में, ऑस्ट्रेलिया में असां ॾिसूं था, उन तफ़सील मां नथो वञा, तव्हां ॼाणो था त पोइ इहा जेका 8000 साल खां असां तहज़ीब आहे, या इहा जेका क़ौम जंहिंजी जीएम सैद ॻाल्हि की असां कंदा, उहा त कान हूंदी। त इहो वजूदी ख़तरो आहे। हाणे इन ते सिंध में चङो ख़ासो तहरुक आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे, अञा घणो थियणु खपे, पर रुॻो मनफ़ी बुनियादनि ते या रद्द अमल में असां जिदोजहद कंदासीं त शिकस्त न ॾेई सघंदासीं हुकुमराननि खे, त हू मसइलो पैदा कनि ऐं पोइ असां मैदान ते अचूं। हुननि खे छा ॾिठो न, वेठा सदर वेठो ऐं 2-3 वर्दीअ वारा माण्हू वेठा वेही कलाक में लिखूं त खणूं था, असांजे लाइ त ज़िंदगी मौत जो मसइलो अची वियो आहे न, ॾींहुं राति सॼी क़ौम जिदोजहद में आहे न, हुजणु खपे। इहा इन में असां आहियूं, वरी हू वेहनि था 2 कलाक, वरी ॿियो फ़ैसिलो कनि था, वरी असां चऊं था त उनखे वठूं था, त बणा असली त हे धारी आबादकारी आहे, वठो हिनखे। जीअं मुंहिंजो त मज़हबी जेका इंतिहा पसंदी आहे, उहा असांजे सभिनी मसइलनि जी जड़ आहे, या उन ते कब्ज़े जो हिकिड़ो ज़रियो आहे, पर तव्हां ॾिसो उन ते
जेतिरो आवाज़ 6 महीना अॻु में हो ओतिरो हाणे न आहे, छो त वरी हाणे पाणीअ जो मसइलो अची वियो। हाणे असांखे सोचणो इहो आहे त इहे जेके असांखे वजूदी मसइला या वजूदी ख़तरा, वजूदी चैलेंज असांजे आॾो आहिनि, अॻिते या इन्हनि ते जेको रदमल थिए थो जुदो या ज़रूरु थियणु खपे। पर हाणे इन ते बि तमामु सभु पढ़िया लिखिया दोस्त वेठा आहियो, हिते बि असांजा रोशन ख़्याल, तरक़ी पसंद, सिंधु दोस्त, अवाम दोस्त, पार्टियुनि जा दोस्त वेठा आहिनि। इन सभिनी शयुनि जो कारण छा आहे ऐं पोइ इन जो हल हिननि जो सूरत हाल जो छा आहे, इन्हनि ते बि सोच, इन्हनि ते बि असांजी गुफ़्तगू थियणु खपे। मुंहिंजी गुज़ारिश आहे उहा गुफ़्तगू हेड़नि मेड़ाकनि में बि थियणु खपे, पर उहा उताकनि में बि थियणु खपे, कचहरियुनि में बि थियणु खपे, मीडिया में बि थियणु खपे। असां सम्झूं था, मां सम्झां थो या असांजी जमायत जो आहे त इहो जीअं हिकिड़ी करारदाद में हुयो, सम्झ था इहो नए दौर जीअं 21वीं सदीअ जो इहो कॉलोनियलिज़म ई आहे। सिंध ते कब्ज़े जो इहो सॼो मसइलो आहे। उन जी ज़ाहिर आहे अॼु 21वीं सदी आहे त कॉलोनियलिज़म जी शिकिल बि 19वीं सदीअ वारी त न हूंदी न, 18वीं या 19वीं सदीअ वारी न हूंदी, जदीद दौर वारी हूंदी। हथियार बि अॻे तलवार हूंदी, हाणे जेके आहिनि उहे तव्हां ॾिसो था कहिड़ा हथियार आहिनि। अॻे कलम जेको किल्क ॿोड़े लिखबी, हाणे जेको आहे सो टिक टिक था लिखूं था। फोन अॻे कीअं हुई कान का, हाणे खीसे में पई आहे। त जीअं इहे औज़ार तब्दील थिया आहिनि, तीअं माण्हुनि जो सोचूं तब्दील थियूं आहिनि ऐं माण्हुनि जो इस्तेसाल जा तौर तरीक़ा बि तब्दील थिया आहिनि। त कॉलोनियलिज़म मां असां सम्झूं था त इहो कॉलोनियलिज़म आहे। त पोइ उनखे जिदोजहद बि उन कॉलोनियलिज़म सम्झी उनजे ख़िलाफ़ जिदोजहद करणु खपे। पर जीअं कॉलोनियलिज़म जी शकिल बि आहे, उहा क्लासिकल चइजे या अॻी न आहे, तहिड़े नमूने सां उनजे ख़िलाफ़ जिदोजहद वेड़ जी शिकिल बि उहा ई ठहियल ठुकियल न हूंदी जेका 19वीं सदी या 20वीं सदीअ जे पहिरें अध में। उहा जिदोजहद जा बि तौर तरीक़ा नवां थींदा। मक़सदु हाणोक साम्राज्यनि जो बि साॻियो आहे। जेके कमज़ोर क़ौमूं उन्हनि ते कब्ज़ा ज़मीनूं, इहे ज़मीनूं रुॻो असांजो कोन थियूं वालारजनि, एशिया अफ्रीका जे ॿियनि केतिरनि मुल्कनि जूं वालारजनि थियूं पियूं। 17वीं 18वीं सदीअ जो जेको कॉलोनियलिज़म हुनजो बि इहो उन्हनि जे ज़मीनुनि ते कब्ज़े जो। जीअं उहो सभिनी दोस्तनि जी पढ़ियल आहे अफ्रीकन ॻाल्हि त वाह, असांखे आया यूरोपियन आया, बाइबल खणी आया, असांखे हथ में ॾिनऊं ऐं चयूं त तव्हां अखियूं बंदि कयो त अलाह जी रहमत नाज़ुल थींदी तव्हां ते। पोइ असां अखियूं बंदि कयूं, जॾहिं असां जूं अखियूं खुलियूं असांजे हथ में बाइबल हुयो ऐं हुननि जे हथ में असांजी ज़मीन ई असांजे पेरनि हेठां निकिरी चुकी हुई। त उन जो बि मक़सदु ज़मीननि ते उन्हनि जे वसीलनि ते कब्ज़े करणो। अॼु जे इन सिस्टम जो बि इहो ई आहे त उनखे बि उन माना में असां कॉलोनियलिज़म ई सम्झूं था। त इन सिस्टम खे जेकॾहिं वरी उनखे मां मुख़्तसर कयां, ॻाल्हि बि पूरी थो कयां, खणी अचूं पाकिस्तान में अमली शकिल ॾिसूं उनजे में, त जेको रियासती निज़ाम आहे, जेको इहे वजूदी मसइला असांजे लाइ पैदा करे थो पियो, हिकिड़े में असां अञा मुंहुं नथा ॾियूं त ॿियो थो हुजे, जेके सभई आहिनि असांजे वजूद खे ख़तमु करण जे लाइ, उन रियासती निज़ाम ते ख़िलाफ़ जिदोजहद थियणु खपे। उन रियासती निज़ाम जे तब्दीलीअ जी, रियासती जोड़जक जी तब्दीलीअ जे लाइ थियणु खपे। या इहो जेको कारखानो आहे जेको इहे असांजे लाइ मसइला पैदा कंदो थो रहे पियो, उन कारखाने जे ख़िलाफ़ जिदोजहद थियणु खपे। हाणे जीअं मुंहिंजो उन जूं शिकिलियूं मुख़्तलिफ़ थींदियूं, इन ते गुफ़्तगू थियणु खपे। असां माना जीअं समाज असां
कोशिशि कयूं था ऐं कोशिशि कई आहे त असां कुझु न कुझु शयूं इन डिस्कोर्स में आणियूं। असां इहो नथा चऊं त उहे शयूं ई इख़्तियार कयो, डिबेट थिए। ऐं या बि तव्हां दोस्तनि खे ख़बर हूंदी त पंहिंजे पंहिंजे पार्टियुनि जो कमु कंदे बि असां ऐं कुरत मज़ाहिब तहरीक मसूर शारनि हिकिड़ो असां सिलसिलो शुरू कयो आहे जंहिंजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त सिंधी समाज में, सिंधी सोसाइटीअ में गुफ़्तगू जो सिलसिलो शुरू कयूं, डिबेट शुरू कयूं। घण तरफ़ी ख़्याल अचनि, छो त मामिलो ॾुखियो आहे, आसान आहे। जिन किन दोस्तनि चयो त जीअं सिंधु देश मुक़दर आहे, जीअं रबरा चई पोइ वरी घर हलिया वञूं, वरी घर वञी वॾेरनि जागीरदारनि मुलनि जी सलामी कयूं, पोइ बसि आज़ादु थी वेंदी। ईअं न आहे, घण तरफ़ी आहे। जीअं आहे त बाबा कचहरीअ में कंहिं चयो ॻाल्हि निकिती, मसइलो निकितो, आयो चई यार बुंड गरो आहे, ॿिए चयो त बुंड त गरो आहे पर हथ हथ कबो त पोइ खजंदो। त ईअं घण तरफ़ी गुफ़्तगू थिए, इहो ई हथ हथ आहे त इहो बुंड कीअं खजंदो, गरो जेको आहे। ऐं इहो नए दौर जो जेको कॉलोनियलिज़म आहे, सिंध ते कब्ज़े जी ॻाल्हि आहे, इन खे नए दौर जे तक़ाज़ानि ऐं नए दौर जे हथियारनि ज़रिए कीअं असां शिकस्त ॾींदासीं। त हिकिड़ो नुक़्तो उन में मतिलबु ॻाल्हि किथां त थिए न, केरु त करे। जीअं असां चयोसीं भाउ साईं त ॻाल्हि करे वियो त सिंध ग़ुलाम हाणे ऐं जदीद क़ौम आहे, हुनखे आज़ादी मिलणु खपे। हाणे कुझु माण्हुनि इहो सम्झो ऐं इहो कमु कयो आहे त जेके लफ़्ज़ साईं चया उहे वर्जाइबा रहिजनि, जीअं तस्बी वर्जाइबी आहे, इहो जीअं सद जी पोइवारी आहे। सिंधी क़ौम आहे, सिंधी क़ौम ग़ुलाम आहे, आज़ादी हुनजो हक़ आहे ऐं आज़ादी मुमकिन आहे। बाबा इहो चवंदा वरितो। मूंखे हिन ते इहो ईंदो आहे, हिकिड़ो मिसाल मां ॾींदो आहियां त चए थो त हाणे ख़तमु कयो। मसलन समूरनि मज़हबी किताबनि में, समूरनि मज़हबी किताबनि में इहो ज़िक्र हुयो त हीअ जेका ज़मीन आहे या काइनात जो मर्कज़ आहे, इहा बीठी आहे, सिज चंड सभु इन जे गिर्द घुमनि था। सभिनी मज़हबनि में हो। जॾहिं कोपरनिकस या गैलीलियो इहो चयो त न, सिज बीठो आहे, ज़मीन थी घुरे, इहा वॾी ब्लेसफेमी, इहा वॾी जंग ही, ऐं हुनखे फांसीअ जी सज़ा ॿुधाई वई। वॾी जंग ही न, समूरनि मज़हब किताबनि में चलन कयो। हाणे अॼु जेकॾहिं हितां उथो, मां तव्हांखे कंहिंखे इंद्रजीत खे ॿाह खां वठी मां चवां यार ॻाल्हि ॿुधाए हिकिड़ी वॾी, चवंदो कहिड़ी? मां चयो यार सिज जे चौधारी ज़मीन थी फिरे, त मूंखे चवंदो यार तूं त बेकार माण्हू आहे, मुंहिंजो टाइम थो ज़ाया करी। इहा त ॿार खे बि ख़बर आहे, इहा तो कहिड़ी नई ॻाल्हि कई, तूं त मुंहिंजो टाइम थो ज़ाया करी। माना जंहिं वक़्तु याद थी, जीअं सवेरे चयो न त वॾनि माण्हुनि या वॾनि वाक्यनि जो अहमियत ज़माने मकाने हुन में थींदी। उन वक़्तु उहा वॾे में वॾी जंगी, अॼु हो रूटीन थी वई आहे। हाणे अॼु जा ॿिया मसइला आहिनि। अॼु जे गैलीलियो जे सिफ़ में असांखे बीहारणो आहे त की ॿिया कम करणा पवंदा। अॼु जी जेके ब्लेसफेमियूं आहिनि उन्हनि खे चैलेंज कबो। त अहिड़ी तरह सां जेम्स हेड त उहा ॻाल्हि चई। हाणे उहा आज़ादी थींदी कीअं? भोगा जा हुआ इन्हनि जा जेके क़ौमी आज़ादी त परे ई ॻाल्हि आहे, जदीद क़ौम जे वजूद जा फितरी दुश्मन आहिनि, मुला जागीरदार वॾेरा, उन्हनि जे ज़रिए थींदी। इन ते सोचणो आहे त उहा कीअं थींदी। त बसि आख़िरी ॻाल्हि इहा त उहा
वरी मां चवंदुसि हुनखे डिबेट खे आॾो आणण लाइ असां हिकिड़ो आंदो आहे नुक़्तो त बाबा पाकिस्तान जी हाणे ॻाल्हि कबी न, पाकिस्तान 78 साल हुनजी उमिरि आहे, 47 में हुन खां अॻु में कोन हुयो। सिंध हज़ारे सालनि खां हुई आहे, असां सभु चवंदासीं भई सिंध हज़ारे सालनि खां आहे। त पोइ उहा सिंध हज़ारे सालनि वारी जेका 78 सालनि जी उमिरि जे पाकिस्तान जो अॼु हिसो आहे, उहा कीअं आहे, कीअं थी? छा हुनखे अंग्रेज़नि वांगुरु बंदूक जे ज़ोर ते फ़तह कयो वियो? न कयो वियो हुयो। त पोइ हिकिड़ो ई हथियार चइजे या जेको बि चइजे जेको इन शइ खे करे थो, सिंध खे पाकिस्तान में शामिलु करे थो, उहो इहो 40 जी करारदाद आहे। उहो केतिरो कमज़ोर आहे, उन ठहण जा मसइला आहिनि, इन्हनि ते ॿियनि बि ॻाल्हाए, मूं बि ॻाल्हायो आहे, उन ते बि ॻाल्हाइबो। पर इन खां सवाइ ॿियो को बि ज़रियो कोन्हे जो चइजे त सिंध पाकिस्तान में अॼु कीअं आहे। त पोइ असां इहो चऊं था, उन खां पोइ जेके बि माइदा थिया आहिनि, पाणीअ जो बि ज़िक्र थियो, ॿियनि जो बि थियो, गॾियल थिया आहिनि या हुक्मराननि यकतरफ़ा कया आहिनि, सभिनी जी उन्हनि भञकड़ी कई आहे। ऐं सभ खां वॾी भञकड़ी जेका आहे वञुंट जो क़याम हुयो, घणनि नौजवान खे ख़बर कान्हे का, उहा ज़रूरु पढ़ो। भई पाणीअ जो या इहे ज़मीन बि वॾा मसइला आहिनि, हू बि इन जो हुयो त सिंधियुनि जे वजूद खे ई ख़तमु कजे। ऐं इहो उनजे बुनियाद ठहण जी इनहराफ़ी हुई, जीअं छो त जीअं प्रोफेसर चई वियो, बुनियाद इहो त उहे वहदतूं जेके इन मुल्क खे ठाहिनि थियूं, कॉन्स्टिट्यूएंट यूनिट लिखियलु आहे, कारण मुल्क त कोन हो, उहे आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तार हूंदियूं। ऐं पोइ वरी उन मुल्क जंहिंखे उन्हनि ठाहियो, उन वरी उन्हनि जे वजूद खे ई ख़तमु कयो। त पोइ असां हाणे चऊं था त जंहिं माइदे तहत मुल्क ठहियो, जंहिं तहत असां हिन में शामिलु थियासीं, हाणे इन ते अमल थियणु खपे ऐं इन ते जिदोजहद थियणु खपे। इन ते ईअं हुक्मरान मुतालबनि सां न कंदा, जिदोजहद उन लाइ करणी पवंदी, सिंध जे सावरनिटीअ लाइ, सिंध जे सावरन हैसियत लाइ, आज़ाद हैसियत जे लाइ। ऐं उनजो सियासी तरीक़ो जेको आहे, क़ौमी हक़ ख़ुदि इरादियत आहे, इन ते वधीक छा आहे उहो मां हिते न ॻाल्हाईंदुसि। इहो डिबेट आहे, असां उहो लिखत में बि ॾिनो आहे, ॿिया बि दोस्त कनि था। तव्हां सभिनी खे इहा गुज़ारिश आहे त हाणे इन्हनि वक़्त ते उभरंदड़ इशूज़ ते जिदोजहद करण सां गॾु इन जे कारणनि ते सोचूं ऐं उन्हनि कारणनि खे ख़तमु करण जे लाइ जिदोजहद कयूं। मां सम्झां थो इन लाइ जेम्स हैड इहे सभु 60 किताब लिखी वियो, उन ते ई हलियासीं त पोइ सम्झबो त जेम्स हैड जी असां फ़िक्र ते हलूं था। जेम्स हैड जी क़बर खे चुमणु वञी न रुॻो उन फ़िक्र ते हलणु न आहे, उनजी फ़िक्र जे उबतड़ ॻाल्हि आहे। महिरबानी। इन सां असांजो इहो जेको प्रोग्राम साईं जेम्स हैड जी 122 सालगिरह पंहिंजे पुॼाणीअ ते पहुचंदो। तव्हां सभिनी दोस्तनि जी, भाइरनि जी, भेनरुनि जी महिरबानी। इन शेर सां पंहिंजो प्रोग्राम ख़तमु कंदासीं। आजूं थींदियूं सारियूं क़ौमूं, भूरियूं तोड़े कारियूं क़ौमूं, थकियूं मंदियूं हारियूं क़ौमूं, जिन में दोदा देस फिदाई, जिए जिए शाह बिटाई, जिए जिए